अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे शो पे सिंध वॉइस ऐं मां आहियां ज़ोएब ज़रदारी। नाज़रीन, अॼु इंतहाई अहम पॉडकास्ट आहे ऐं ख़ासि पॉडकास्ट आहे, छाकाणि त अॼोको असांजो जेको महिमान आहे उहो उनखे सॼी सिंध सुञाणे थी ऐं घटि में घटि मां बि उनखे 20 सालनि खां सुञाणियां थो ऐं हिक ॿिए खे असां बि हिक ॿिए खे वेझे खां ॾिठो आहे, पर के सिंध बि हिन खे तमामु घणो वेझे खां ॾिठो आहे ऐं हिन बि न सिर्फ़ु सिंध खे बल्कि ॿियनि खोड़ सारनि मामलनि खे बि हिन वेझे खां ॾिठो आहे। मुख़्तलिफ़ हिन जा जेके आहिनि रुख़ आहिनि हिन जी शख़्सियत जा, ऐं जंहिं माण्हू हिन खे जहिड़े नमूने सां ॾिठो आहे उहो ई करे हिननि जो तारुफ़ जेको आहे सो सोसाइटी जे अंदरि पेश करायो आहे। जेकॾहिं कंहिंजी हिन मदद कई आहे त पोइ हिन जो मसीहा जो किरदारु ॿुधायो वेंदो आहे त भई हीउ जेको आहे उहो वॾो मसीहा आहे, ऐं जेकॾहिं कंहिंखे को डंडो ॾिनो अथई त पोइ चयो वेंदो आहे त हे त माफ़िया आहे, हीअ त ब्लैकमेलर आहे, कॾहिं चयो वेंदो आहे त हे पुलिस जो यार आहे, कॾहिं चयो वेंदो आहे त हीउ पुलिस सां जहिड़ो थो करे, कॾहिं हीउ सिंध परस्त थियो वञे, कॾहिं वरी हक़ परस्त बि थियो वञे, कॾहिं कहिड़ी शइ थियो वञे। मक़सदु आहे त जंहिं जंहिं माण्हू सां हिन खे जेकॾहिं कंहिंखे हिन फ़ाइदो ॾिनो आहे त उनजे लाइ हीउ ॾाढो ज़बरदस्त माण्हू आहे, ऐं जेकॾहिं ज़ाहिर आहे हे बि माण्हू आहे जेकॾहिं कुझु न कुझु कंहिंसां कोई अहिड़ी शइ करे थो वठे, या थी सघे थो इहो ॼाणी वाणी बि कंदो हुजे, ऐं माफ़ियाऊं ईअं ई कंदियूं आहिनि। ऐं मूं अॻु में बि कंहिं ज़माने में हिन खां इहो साॻियो सुवालु पुछियो जंहिंजो हेॾी गोल मोल जवाबु ॾेई वियो, त मुंहिंजे ख़्याल में अॼु बि मां उनखां शुरूआति उहो साॻियो ई उन सवाल सां कंदुसि, पोइ बाद में असां काफ़ी शयुनि ते ॻाल्हाईंदासीं। ऐं मुंहिंजे ख़्याल में सिंध में हिन जी ज़ात बि हिकिड़ो वाहिद माण्हू आहे जेको सियासतदान बि कोन्हे, जेको ऑफिसर बि कोन्हे, पर अलाए छो हीअ जॾहिं बि किथे वेहे थो, इंटरव्यू ॾिए थो, पॉडकास्ट ॾिए थो, त पंहिंजो पाण डिस्कस थिए थो। माना ईअं शायदि सियासतदान खां बि एतिरा उनजी पंहिंजी ज़ात जे मुतलिक़ सवाल न थींदा आहिनि जेतिरा हिन खां थींदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में अॼु हिन सां मां बि उहा साॻी कार करण वारो आहियां, छाकाणि त खोड़ अहिड़ियूं शयूं हूंदियूं जेके शायदि ॿिया जेके पॉडकास्टर हूंदा उन्हनि खे ख़बर न हुजनि, छाकाणि त उन्हनि जे लाइ त हीअ हिकु प्रोफाइल आहे, पर मुंहिंजो छाकाणि त उन सां वेझड़ाई वारो तालुक़ु रहियो आहे, तंहिं करे मां हिन खे सुञाणियां। इन सां गॾोगॾु ॿी हिकिड़ी शइ त इन में को शक कोन्हे त कराची जे अंदरि सिंधी माण्हुनि खे हिन ज़बान ज़रूरु ॾिनी आहे, पर उन जा बि मामला इहे सम्झ में ईंदा आहिनि त न बाबा हे जेको आहे सो किथे घरू वेड़ या लिसानी वेड़ त नथो कराइणु चाहे, त अहिड़ा क़िस्म जा इल्ज़ाम ॿिनि ते लॻंदा रहंदा। मुश्ताक सरकी असां सां गॾु मौजूदु आहे। मुश्ताक, वॾी महिरबानी ऐं अॼु मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु पाण जॾहिं अधु कलाकनि वेठासीं चांहि में पीतीसीं, पर इहो यकीननि पाण हिक ॿिए सां इहो कोन ॻाल्हायो त असांखे छा ॻाल्हाइणो आहे। अॼु मुंहिंजे तरफ़ां बि रेंडमली फायर थींदा, पर तव्हांजे तरफ़ां तुंहिंजी जेका इंट्रो में नियत आहे उहा चङी नथी लॻे। मां हलफ़ खणी चवां थो नाज़रीन, जेके व्यूअर्स आहियो, ख़ुदा खे गवाह बणाए ॿुधायां थो, तव्हां चांहि पीती आहे, 10 दफ़ा पुछियोमांसि कंटेंट छा आहे, 10 दफ़ा पुछियोमांसि पुछंदे छा, चए थो न कुझु न, चांहि पीओ, स्टूडियो में हलो। हाणे हिन जे हवाले आहियूं, कहिड़ी नियत रखे थो, अलाह बहितर कंदो। नियतूं बसि हाणे अलाह, नियत मुंहिंजी बहितर आहे। मां चाहियां थो त मुश्ताक सरकी जो जेको असुलु फेस आहे न उहो दुनिया जे साम्हूं अचणु खपे, ख़ासि तौर ते सिंध वासियुनि खे ख़बर पवणु खपे। जेके इल्ज़ाम बि लॻनि था, माना ईअं कोन्हे, मुंहिंजो चओ पियो त जंहिं माण्हू तव्हांखे जहिड़े नमूने सां ॾिठो आहे उहो तव्हांखे लक़ब ॾिनो आहे। मूंखे वरी मुंहिंजो सुवालु यादि हूंदो, पाण 6-7 साल अॻु में बि मूं तव्हां खां सुवालु कयो हुयो त मुश्ताक सरकी जर्नलिस्ट आहे, एक्टिविस्ट आहे, माफ़िया आहे, माना ब्लैकमेलर आहे, भत्ताखोर आहे, स्मगलर आहे, या सिंध जो हॾ ॾोखी आहे, या मतिलबु आहे छा? हिकिड़े खे जुमिले में मूंखे ॿुधाए मुश्ताक सरकी आहे छा? ज़ोएब, इहो सवाल सिर्फ़ु तव्हां नथा कयो, सभिनी सिंध पुछे पई, पॉडकास्टर्स बि पुछनि पिया, ख़ुदि हर को माण्हू पुछे पियो। जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में ई कैच लाइन्स ॾिनियूं त जंहिंसां जंहिं रीति मां हलियो आहियां उहो ई फीडबैक ॾिए थो, उहो स्केच ड्रा थो करे जंहिंजो तजुर्बो कयो मूंसां। हाणे मां माफ़िया जे लाइ अल ऐलान माफ़िया आहियां, मां डंके जी चोट ते चवंदो आहियां, जेको गुंडो आहे असां हुन ॾहूण ते वधीक गुंडा आहियूं, जेको अशराफ़ी आहे असां हुन सां इंतिहाई शराफ़त सां पेश ईंदा आहियूं, जेको असांखे छेड़ींदो आहे असां हुनजी छेड़खानी जी आदत ई सफ़ा एलिमिनेट करे छॾींदा आहियूं, जेको मज़लूम आहे असां हुन सां गॾु बीही करे उन ज़ालिमनि सां मुआदो अटकाईंदा आहियूं जेके हिन मुआशिरे में नासूर बणियल आहिनि। जेके करप्ट एलिमेंट्स आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो वॾी मेजॉरिटी उन्हनि ॾे टिल्ट हूंदी आहे, उन लचक रखंदी आहे, ख़ुशामद कंदी आहे, माल हूंदो आहे। मां चवां थो ज़ोएब ज़रदारी खे हिकु भेरो ॿीहर इस्लामाबाद में बि चैलेंज कयो, तव्हां मुंहिंजे घर ते आया उते बि चैलेंज कयो, अॼु ॿीहर 6-7 साल खां पोइ वरी चैलेंज थो कयां। ऐं तव्हांखे यादि हूंदो मां तव्हांखे चयो हुयो त वञो तव्हां का शइ खणी अचो मुंहिंजी, मूंखे हली बीहारियो उते नंगो कयो सरियाम। अॼु मां ॿीहर थो चवां त कॾहिं तव्हां मूंखे सेक्रेटरी में ॾिठो, कॾहिं मिनिस्टर वटि, कॾहिं के सेक्रेटरी वटि। हा, मुंहिंजी पुलिस सां यारी आहे, उहा बि ज़ाती, इन जे लाइ छो मां क्राइम रिपोर्ट रहियो आहियां। डॉन जो फ़ोन कमु कंदो आहे न, डॉन डॉन छो हुजां? तव्हां चयो न मां सियासतदान आहियां,
न मुंहिंजी का पार्टी आहे, न मां को चेयरमैन आहे, न मां को सदर आहे, मां कॉमनर आहियां, आम शहरी आहियां सिंध जो। हिकिड़ो माण्हू जो जथो त तव्हां सां गॾु आहे? जथो छो गॾु आहे? ॾिसो तव्हां सां छो न गॾु आहे, ॿिए कंहिंसां छो न गॾु आहे? कादिर मक्सी छो हिते अञा ताईं एॾी कामयाबी हासिलु न आहे करे सघियो कराची में? अयाज़ पली जो सुठो मोटिवेशनल स्पीकर ज़रूरु आहे, पर ग्राउंड ते स्ट्रीट पावर नथो रखे कराची में। हिते पीपुल्स पार्टी खे छॾे माण्हू तव्हांजे बकौल वॾो इन्फ्लक्स मूंखे फॉलो थो करे, त माना देयर माइट बी अ समथिंग स्पेशल एंड एक्सक्लूसिव। उहा कहिड़ी हूंदी? तव्हां राति जो 3 बजे फ़ोन था कयो त मूंखे थाणे ते बेगुनाह ॿधियो अथऊं, स्नैप चेकिंग था वठी थाणे ते बंदि कयो अथऊं, मुंहिंजे पोड़े पीउ खां ₹1,00,000 ब्राइब था घुरनि, त तव्हां वटि छा को सईद गनी फ़ोन खणंदो राति जो? को तव्हांजो IG सिंधी आहे ओढो साहब उहो खणंदो फ़ोन? नासिर शाह साहब खणंदो या PP जो को अॻवान खणंदो? चलो उन्हनि खे छॾो। को अहिड़ो क़ौम परस्त आहे जंहिंजो तव्हां वटि मर्कज़ हुजे कराची में ऐं 24 कलाक पब्लिक सर्विस में हुजे? ज़ाहिर आहे जॾहिं इहो वैक्यूम हूंदो त अवाम जी सिंध जी केॾी न बदकिस्मती आहे। मां जहिड़े आम माण्हू खे जंहिंखे तव्हां 100 लक़ब न उनखे बि पंहिंजो मसीह लीडर करे ट्रीट था कनि। इहो तॾहिं इहो वैक्यूम मां फिल थो कयां, चाहियां नथो। जंहिं उरूज ते मां आहियां, जेको स्ट्रीट पावर मां वटि आहे, जेका विज़डम मूं वटि आहे, जेको नज़रियो मां वटि आहे इंडिविजुअली, माण्हुनि त मूंखां अलाए घणो 100% घटि स्ट्रीट पावर हूंदे बि झंडा बि आणे छॾिया, पार्टियुनि जा नाला बि रखी छॾिया, हिकिड़ो दुकान खोले उते मर्कज़ बि क़ाइमु करे छॾिया। मां नथो करे सघां छो जो मूंखे इहा मुनाफ़क़त करणी न। तव्हां हाणे उन्हनि खां एतिरो अॻिते निकिरी विया जो हाणे तव्हां दुकान हाणे त तव्हां प्लाज़ा तव्हांजो खुलणु खपे। छो नथो खोलियां? माना ॾिसो हिन सिंध में सर ख़ुदा खे हाज़िर न ॼाणायां थो, मुंहिंजा जेके तल्ख़ तजुर्बा रहिया आहिनि उन क्वार्टर्स जा, पुलिस जा या पॉलिटिकल कॉरिडोर्स जा, को बि अहिड़ो न आहे सियासतदान सिंध में, मां सॼे पाकिस्तान जी दावा नथो कयां, बशमूल तव्हांजा मज़हबी अॻवान, बशमूल क़ौम परस्त कारकुन, चैलेंज थो कयां साम्हूं विहार हिते ॿी कुर्सी हणी, सभिनी खे दाइरो ॾिनल आहे। हिन में तव्हां पंहिंजे नज़रिए ते कमु कयो, हिन दायरे में रही करे पंहिंजी जदोजहद जेको स्क्रिप्टेड आहे। ॾिसो मुंहिंजो नज़रियो आहे वेलफेयर, वर्क फॉर द लेस फॉर्चुनेट, जेको पीढ़ियल तबको आहे सोसाइटी, ॾिसो हर माण्हू जे लाइ। सिर्फ़ु एथनिक प्रोफाइलिंग मुंहिंजी हर ठाहे पई वञे त बसि मेजॉरिटी उन में आयो, पाण ॻाल्हायूं था आयो तव्हांजे तरफ़ां बि काफ़ी शयुनि जा अहिड़ा इशारा कुझु छो न हुजनि, छो मां हिते अचां थो तव्हांखे मां चैलेंज थो कयां, प्रेस क्लब में कहिड़ी बॉडी वेठी आहे 9-10 साल खां, जमायती न आहिनि? तव्हां मेयर जी इलेक्शन थिए पई, मां त हिते फोटू रखी, मां चैलेंज कंदुसि जॾहिं वक़्तु ईंदो न, मां त पोस्टूं रखियूं तव्हांजे प्रेस क्लब जे सदर जूं, तव्हांजे प्रेस क्लब जे सेक्रेटरी जूं, तव्हांजे प्रेस क्लब जी बॉडी जूं, तव्हांजे नाम नियाद ब्यूरो चीफ जूं, तव्हांजे नाम नियाद मेन स्ट्रीम मीडिया जे रिपोर्टर जूं। कीअं हाफ़िज़ नईम खे पंहिंजो पी करे कंपेन ड्राइव कनि पिया सोशल मीडिया ते, पोइ जेकॾहिं मुश्ताक़ रखी या ज़ोएब ज़रदारी कंहिं ग़रीब जी सिंध जी मदद थो करे, पोइ असां आहियूं लसानियत वारा, असां आहियूं नसल परस्त। तव्हां त सिधा कंपेन ड्राइव कया आहिनि, पोइ बि तव्हां 100 काल जर्नलिस्ट सॾायो था, पोइ बि तव्हां अॻवान था सॾायो। मां कॾहिं पीपुल पंहिंजो झंडो रखियो आहे, मां कॾहिं GSN जी कुहाड़ी वारो झंडो रखो प्रोमोट कयो आहे, पोइ बि असां ते इल्ज़ाम आहिनि। त इहा मुनाफ़क़त शुड बी एलिमिनेटेड इन द लाइट ऑफ एविडेंसिस। मां जंहिं मोर्चे ते, जंहिं फोरम ते जॾहिं चाहियां मां जंहिंखे नंगो करे सघां थो, मां वटि हर सबूत मौजूदु आहे, पर लेट द टाइम का ब्लैकमेलिंग न आहे, इन द लाइट ऑफ एविडेंसिस। तव्हां कुझु कयो हूंदो मां तव्हांखे एक्सपोज कंदुसि, हिकिड़ो टाइम आहे, हिकिड़ी बर्दाश्त आहे। ॾिसो मुंहिंजे ख़िलाफ़ु कंहिंखे कुझु न आहे बि न, कुझु न आहे, केॾी ट्रोलिंग थींदी आहे, मां भेण जूं गारियूं मिलंदियूं आहिनि, माना छा मां बुरो कयो आहे? मां त मूंखे तव्हां चयो लैंड माफ़िया आहे, मूंखे तव्हां चयो मनशाल, माण्हू जी नुमाइंदगी केरु थो करे? मां थो कयां, जवाब दे, घरनि ते कब्ज़ा कई, हर शइ इफ एनीथिंग प्रूवन, का हिकिड़ी शइ प्रूव, केॾा मुंहिंजे मथां FIR थियूं, तव्हां जेल में आया, कोर्टुनि में बि आया, सभिनी केसनि में एक्यूटल आहे, बरियत आहे। इवन मुंहिंजे ज़ाती घर ते हिकिड़े MKM जे सेक्टर इंचार्ज खे बीहारे चयो वियो, मां जॾहिं जेल में मुंहिंजी नियाणियुनि खे, मुंहिंजी वाइफ खे, मुंहिंजी भाभी खे सभिनी घरों कढी करे पुलिस ऐं MKM जे गुंडनि कढियो, वीडियो पई आहे। ॿुधायो को बीठो हुते, अॼु उहो केस मां खटे वियो आहे, उहो फ्लैट मुंहिंजो ज़ाती मिल्कियत आहे, उहो फ्लैट लीज़ आहे। माना जॾहिं तव्हां सां नाराज़गी थिए थी पुलिस जी, वॾनि जी, नंढनि जी, विचोलनि जी, जंहिंजी बि, तव्हांखे दीवार सां ॾिसो आहे ॻाल्हि सर्वाइवल जी। हिकिड़ो हूंदो आहे ज़वाल पज़ीर शख़्स, उनखां पोइ हू पाण खे सर्वाइव करण लाइ कोशिशि कंदो आहे, वरी सर्वाइवल खां पोइ ॿीहर उरूज तरफ़ गामज़न थियणु, इहो हिकिड़े मौज़े जो घटना आहे। इहो कॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हांजो रेपू ऐं कंडक्ट सुठो हूंदो आहे सोसाइटी में। मां जेकॾहिं तव्हां जेके वेही ॻाल्हायां थो, एॾो वॾो रिवील थो कयां, एॾो वॾो बहादुरी सां मौक़ुफ़ थो रखां, त मुंहिंजा ॿचिड़ा न आहिनि छा?
या मां हुजां की उन गंदे धंधे जो शरीकदार या शिरकतदार या उनजो पार्टनर हुजां त मां त तोखे चवंदुमि यार ज़ोएब महिरबानी करे हिन शयुनि खां पासो कजां, हिते भली ॻाल्हि मां त चयो ओपन टू यू, जेको वणे पुछ। ऐं मां तव्हांजे पॉडकास्ट ज़रिए तव्हांजे व्यूअर्स खे, व्यूअर्स में जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि, चैलेंज थो कयां त का शइ खणी अचनि। को मुंहिंजे नंढड़े भाउ खे का नौकिरी हुजे सरकारी, को मां कंहिं थाणे तो पैसा वरिता, मां ज़ाती तौर ते पुलिस खां पैसा वठंदो आहियां, सरियाम वठंदो आहियां। अॼु मां वरिता घणा वठंदा जेतिरा मां चवां कहिड़ी लेवल मोहबत सां न थाणे ता वठंदा आहियो, एसएसपी का वठंदा आहियो, डीआईजी का वठंदा मज़लूम एसे जो थाणे वारा मज़लूम आहिनि इन जे लाइ एसे जो को होम मिनिस्टर जे नाले ते पैसा वेंदा आहिनि। एसे जो को होम मिनिस्टर साहब हा उनजे नाले ते वेंदा नाले आईजी जे खाते में बि पैसा वेंदा आहिनि। एस एच ओ वेच मां हिकिड़ो मज़लूम, पहिरियों असांखे एस एच ओ तमामु घणा ख़तरनाक वॾा राशियूं कर, हाणे जे ॾिसूं था जॾहिं हुनजा रूट्स वञनि था, जेका सप्लाई थिए थी, डिस्ट्रीब्यूशन थिए थी माल जी, असां चऊं था हिन मोल खे बचंदो। एस एच ओ खे मथां एस एच ओ कंहिंखे थो ॾे, मथे माना केरु अथसि डीएसपी ॾिसो या जेके रखराइनि था, वरी पोइ हिकिड़ो अलॻि मैकेनिज़म आहे। ज़ोएब असां चवंदा सिस्टम जे अंदरि टेंडर हूंदो आहे, तव्हां वटि घणा माण्हू ईंदा हूंदा एस एच ओ लॻाइण, कसम खण लॻाए सघे न लॻाए सघे, ईंदा हूंदा न बाबा, तुंहिंजो कोई पुलिस वारा ॾिसनि था, हा उहो त चवंदा आहिनि मां सिपाही नथो बदिली कराए सघां, मुश्ताक सर खे चवंदा आहिनि नथो कराए, मुश्ताक सर खे लॻाए सघे थो। हिन धंधे को हिन सिस्टम को फेमिलियर न आहे, लॻाईंदो उहो जेको हिन धंधे ते हावी हूंदो, जंहिंखे ॾेती लती ख़बर हूंदी बि ख़बर हूंदी। ॿुधा त हिन वक़्तु जेको को मैकेनिज़म आहे उन में 4-5 प्राइवेट माण्हू हूंदा आहिनि जंहिंजो हिकिड़ो नालो हलंदो आहे, बाबा फ़िलाणी शख़्सियत जे हिकिड़ो वेझो माण्हू आहे, ज़ाहिर आहे मिनिस्टर या सेक्रेटरी आईजी या डीआईजी पाण त पैसा न वठंदो इन पर्सन, बिलू वाइड माण्हू हूंदा आहिनि। बाबा हिकिड़ी तोती हलंदी आहे, तोती बोलती उर्दू में चवंदा आहिनि, अहिड़ा माण्हू आहिनि जिन जो सिस्टम ते वॾो इन्फ्लुएंस आहे। माना स्कीम 33 आहे। मां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ॿुधायां, उतां जो हिकिड़ो मुख़्तियारकार आहे एजाज़ मेयो, कैन यू बिलीव मिनिस्टर जे पीउ खे ताक़त आहे, उनखे हेॾो ॾे करे तव्हांजे सिस्टम जे पीउ खे ताक़त आहे, मेयो जी प्रॉपर्टी ख़बर अथव? उहो ई मुख़्तियारकार आहे जंहिंजे लाइ राशिद सुमरो मुंहिंजे इंटरव्यू में चयो हिकिड़े मुख़्तियारकार खे सीएम बि नथो हटाए, उहो आहे बदनाम कैरेक्टर आहे। माना स्कीम 33 में हुनजा पंहिंजा प्लाज़ा आहिनि, कैनेडा में हुनजी प्रॉपर्टी आहे हिकिड़े अॻूणे डीजी केडीए जे, पक तव्हां सां किथे न ठहियो हूंदो तॾहिं तव्हां नालो था खणो। सर मुंहिंजो त कोई प्लाट ई न, सॼा मुख़्तियारकार सर तव्हां कॾहिं कॾहिं इंटरव्यू मां नालो खयो आहे भाई खणी उन्हनि खे मां नालो खयो आहे, हिकिड़ो नालो हुनखे चो पी काइक ते एफआईआर करे, हुनखे चो डिफॉर्मेशन नोटिस। ॾिसो इहो बि सोसाइटी में विधो आहे त मुश्ताक सर की पंहिंजे इंटरव्यू पॉडकास्ट में 5 माण्हुनि जा नाला खणी 95 खे त बचाए वेंदो आहे या 95 खे थोरो ॿुधाए वेंदो आहे, तव्हां 95 खे डंडो तव्हां ॾियो न कयो, असां त 95 खे ॾे डंडो, मां तो नाला जेको मुंहिंजो ब्लू वाइट हूंदो छिके रखेसि, डंडो ॾेसि, वञी तूं वॾे चैनलनि ते हलाइसि, मूंखे परवाह ई न आहे। बाबा जंहिंजी शइ हूंदी, ॾिसो इंफॉर्मेशन काथो शेयर थींदी आहे, माना एॾा त ॾंबियल हूंदा आहिनि मुख़्तियारकार जा पाण ब्यूरोक्रेट मिनिस्टर जेके तव्हांखे फीड कंदा आहिनि, बाक़ी बंदि कमरे जी ॻाल्हि तुंहिंजी मुंहिंजी ॿाहिरि कीअं वेंदी, तॾहिं वेंदी जॾहिं क्लेश इंट्रस्ट थींदो न, इंट्रस्ट क्लेश थींदो असांजो। ऐं हो माण्हू सोलो फिलाए थो करे, हो माण्हू चवंदा मां त फिलाणे जो माण्हू आहियां, वरी चवंदा मां हुनजो माण्हू आहे, हो माना सिस्टम खे वर्सिस सिस्टम थो करे छॾे, पाण बेनिफिशरी आहे। उनजी एनओसी खां बग़ैर तुंहिंजो सब रजिस्ट्रार भाउ मुंहिंजा हिकिड़ी लीज़ न कंदो आहे, उनजी एनओसी खां बग़ैर तुंहिंजी डिमार्केशन न थींदी आहे, उनजी एनओसी खां बग़ैर हाई कोर्ट में रिपोर्ट जमा न थींदी आहे, उनजे कंसेंट खां सिवा को बि हाई राइज़ बिल्डिंग उते कंस्ट्रक्शन न थी सघे। माना तव्हां हिकिड़े माण्हू खे एॾा सीएम खे ॿुधा, सीएम 3 दफ़ा हाई कोर्ट जूं डायरेक्टिव्स खे रिमूव कयो, हलो डमी रिमूव बि थी वेंदो आहे वक़्ती तौर ते। मां हिकिड़े नालो नथो खणा, चलो नालो नथा खणो, ॿिए खाते में था अचूं, भला ॿुधायो जेके जेके मिनिस्ट्रियूं हलनि थियूं हिते सिंध में, तव्हां सम्झो था त मिनिस्टरूं सेक्रेटरी था हलाइनि, उहे प्योरली आहे इहो ठीके ते सभु ओपनली ठीके ते, उहे सभु ऑफिसर बि न आहिनि, गैर सियासी माण्हू आहिनि, सर गैर सियासी माण्हू आहिनि, ठेकेदार माण्हू आहिनि जिन खे ख़बर आहे फन आहे कीअं कमाइबो छा। हाणे तोखे मूंखे जो ठीको को रिवार्ड थिए मुंहिंजा भाउ, असांखे त ख़बर, असां ब्लाइंड आहियूं, असांखे ख़बर न आहे तुंहिंजी अंडर टेबल घणी रिश्वत आहे ऐं कोटेशन, मूंखे त घटि में घटि ख़बर न आहे, मुश्ताक सर खे मूंखे बि ख़बर न आहे, मूंखे बि एतिरी ख़बर न आहे, हाणे ख़बर पइजी वेंदी जॾहिं ठीको मिलियो आहे। ठीकु आहे
सही आहे सही तव्हांजे हिकिड़े वेझे तव्हांजी कहिड़ा खाता तव्हां हलायो पिया कहिड़नि खातनि मां न हलाईंदो आहे खातो तव्हां वटि कहिड़नि खातनि जो ठीकु आहे ख़बर त पए सिंध जे माण्हुनि खे कमु पए डायरेक्ट ॻाल्हाइनि करप्शन अहिड़े ज़बरदस्त ख़ुशि उसलूबी सां कयो तव्हांजो फुटप्रिंट बि न हुजे न मतिलबु सुभाणे मां करप्शन कयां कहिड़े डिपार्टमेंट में कमु हुजे कहिड़े में डिपार्टमेंट में कमु थो कयां कीअं थो कमु कयां भाईजान मुंहिंजे ख़्याल में सभिनी में थी वेंदा नेब जी एक्टिविज़म आहे एंटी करप्शन एक्टिविज़म आहे तव्हां मूंखे चओ था न तव्हांजो कहिड़ो डिपार्टमेंट आहे जेको मुश्ताक सरके खे जवाबु ॾींदो कमु न कमु मां न चवंदो आहियां कमु चैलेंज करे चवंदो त केरु कोन चवंदो छो त सभिनी खे वरी मोबाइलूं भरियूं पियूं आहिनि वरी अची वेंदो कुझु न कुझु ज़रदाई साहब चवंदासीं हे वाट आहे हे मोहबत वारो वाइस कंदा भाईजान जो कमु अच्छा अच्छा वरी पाण हलूं मुश्ताक वरी तव्हां ते मां ॻाल्हाईंदुसि हाणे वरी सिंध जे माण्हुनि खे थोरो ॿियनि इशूज़ ते वठी आख़िर वरी पाण ते ॻाल्हाईंदासीं पहिरीं ॻाल्हि त अॼुकल्ह सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारो मामिलो ॾाढो हाईलाइटेड आहे ऐं इहो हर साल हर दफ़े जॾहिं बि रिज़ल्ट ईंदो आहे हिन दफ़े त हालत इहा त 7,000 कैंडिडेट वेठा आहिनि रुॻो 70 पास थिया आहिनि ऐं वॾा वरी पंहिंजो FIR दाख़िल थियणु शुरू थी वियूं आहिनि दहशतगर्दी जूं इम्तियाज़ चांडे जे ख़िलाफ़ु 2-4 ॿिया जेके एक्टिविस्ट आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु छा खिचड़ी आहे ऐं यार दोस्त हुते तव्हांजा वेठा आहिनि छा ख़बर मुंहिंजो केरु यार आहे भाई मां चवां थो त तव्हां ज़ुल्म एतिरो कयो जो बर्दाश्त कयो ॾिसो हीउ मामिलो हुयो इम्तियाज़ चांडे ताईं जो हुन ॻाल्हायो तव्हां आवाज़ आहे सिंध जे इशूज़ ते ॻाल्हाए थो उन जा के माण्हू बेनिफिशरी बि आहिनि के माण्हू जा मुख़ालिफ़ बि आहिनि के उन जा मुस्तफ़ीद बि आहिनि ठीकु आहे माना तव्हां हिकिड़ी बदमाशी कयो मैनेज थियल रिज़ल्ट अनाउंस कयो फ़िलहाणे जे पुट खे खणी तव्हां 17 ग्रेड ॾेई छॾियो तव्हांजे पीउ जी बादशाही आहे माना इहो त बाबा UK जी किंगडम में बि न आहे इहो सऊदी अरब जी किंगडम में बि न आहे जेके माना अख़्तियार रखंदा शहज़ादा उतो जा त हिते तव्हां एॾी सिंध खे पंहिंजी रियासत ऐं सल्तनत बणाए छॾियो आहे जो माना तव्हांजे वाठनि जा पुट बि ब्लेस्ड आहिनि ज़ाहिर आहे यूथ आहे तव्हां एहतिजाज ॾिसो मूंखे तव्हां ॿुधायो तव्हां भला पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो वसीम अहमद तव्हां कॾहिं मिलिया हुन सां कॾहिं अच्छा कॾहिं राब्तो कयो अथव कॾहिं भला करे ॾिसो कल्ह 3 ॾींहं खां असां स्टोरी जे लाइ राब्तो कयो त राब्तो न कंदो इन जे लाइ तव्हां वेल कनेक्टेड पर्सनैलिटी ठीकु आहे ज़ोएब मां आहियां नॉन फिगर आहियां तव्हां ज़ोर हलायो जो तव्हांखे रिप्लाई करे हाणे ॿुधायो जेके एग्रीड पर्सन्स आहिनि जेके कैंडिडेट्स मुतासिरीन आहिनि उन सां कीअं मिलंदो कूड़ी दावा थो करे त रिड्रेसल जे लाइ मां वटि अचो ग्रीवेंसिस खे असां वेही करे रिज़ोल्व कंदासीं जंहिंखे का शिकायत माण्हू कंहिंजो आहे भाईजान उन गेट को तव्हां अंदरि नथा घिरी सघो मां तव्हांखे पहिरियों एक्सेस थो ॿुधायां त वाए दे डिड प्रोटेस्ट इन जे लाइ तव्हां जॾहिं नथा ॿुधो तव्हां सोशल मीडिया ते अटेंशन नथा ॾियो तव्हां माण्हुनि सां मिलण लाइ तयारु न आहियो उनजा वालिदैन वञी थकी पिया जुतियूं घसी वियूं पोइ असां वटि आख़िरी हल छा आहे एहतिजाज तव्हां एहतिजाज खे कुचलण जे लाइ तव्हां 80 जा पर्चा ॾियो तव्हांजे पीउ जी बादशाही आहे मां त चैलेंज कयो आहे न बाबा हो अमेरिका आहे न तुंहिंजी हिकिड़ी हसरत हुई मुश्ताक साईं त कराची में आहे न 44 FIR हुयूं न हाणे तव्हां हुनखे चैलेंज कयो ऐं गॾो गॾु वरी हुनखे ब्लैकमेल बि कयो था त फेज़ 8 में तव्हांजी जेका गर्लफ्रेंड आहे उनजे बारे में ख़बर तुंहिंजी तव्हां वरी ज़ाती शइ वरी ब्लैकमेल करे ज़ाती तव्हां अटैक पिया कयो ज़ाती कहिड़ी आहे मुंहिंजी गर्लफ्रेंड आहे त मूंखे ॿुधा मुंहिंजी आहे त चवंदुमि न ॾिसो असांजी सोसाइटी में असां हिन सोसाइटी में कनेक्टेड आहियूं न भाउ न पर मक़सदु आहे मुंहिंजे ख़्याल में इहो न पोइ माना एतिरो ईमानदारी तव्हां जंहिं मनसब ते ठाहियो तव्हां ॿचड़नि जो फ्यूचर तव्हां डिज़ाइन कयो हुते माना तव्हां हिकिड़ी टके जी माई रखेल जे चवण ते कंहिंखे तव्हां 17 ग्रेड ॾेई करे पोस्टेड कंदो सिंध में उहो छा कंदो उहो हलाए उहा ई पई सॼो न उहो न पई हलाए मां हिकिड़ी ॻाल्हि कई उहा त उहा सर्विसिस में न आहे हिकिड़े ॿिए जी ॻाल्हि कई मां हिकिड़े ॿिए जी ॻाल्हि कई त हिकिड़ो जेको एडवाइज़र हुयो ताज़ो ऐं हुतां जो MP आहे हैदराबाद जो 80 साल जो आहे थोरो ड्रिगड़ो आहे ऐं उनजी 22 साल जी गर्लफ्रेंड हुई उन हिन ते प्रेशर रखियो CM जे थ्रू अदी जे थ्रू ॿियनि जे थ्रू मां हिनजो गवाह आहियां त हुनखे चई त उनखे विहारे छो थो अरुबर मथां जाई कुझु लिखी न सघे नंबर ॾियो नालो ॾियो छा आहे हिनजो असां करे छॾंदासीं ऐं शी इज़ सर्विंग एज़ अ TO ऑफिसर मां इहो बि तव्हांखे ॿुधायो थो मां कंहिंखे न ॿुधायो ठीकु आहे त हाणे जॾहिं तव्हां मिलणो था वरी मथो तव्हां FIR कराईंदो उहो जेको माण्हू आहे हिन वक़्तु इलेक्टेड आहे त हाणे बि आहे अॻु में सर सिलेक्टेड आहे एंड शी इज़ सर्विंग इन सिंध अच्छा उहो पंहिंजो हुन में आहे मखसूस सीट ते न सर न तव्हां चओ पास थियल आहे MP न उहो त इलेक्टेड आहे उहो इलेक्टेड आहे हिन वक़्तु ताज़ो हुन पोर्टफोलियो बि इंजॉय कयो आहे सुठो पर हाणे हुनखे वरितो अथऊं वापसि बसि ठीकु आहे हैदराबाद हेतिरो त आहे बसि ठीकु आहे ठीकु आहे उहो बि मूंखे डिफॉर्मेशन मोकिले जवाबु ॾींदोमांसि फोटुनि सां गॾु ॾींदोमांसि जवाबु न नालो ई तव्हां न कयो त छा सर मां 80 साल जो केरु आहे पोड़ो ड्रिगड़ो कराची में ॻोल्हियो वञे हैदराबाद में ॻोल्हियो 3-4 त माण्हू आहिनि ठीकु आहे हलो मां अञा
अच्छी V8 गाॾी त साजिदुनि जो पीउ ऐं ड्राइवर आहे. चलो बस हाणे अञा छा सम्झी विया. हाणे ॿुधाए त चओ न बस हाणे ज़रूरी कोन्हे त हाणे मुंहिंजे में नालो खणो. सवाल इहो हूंदो आहे त बाबा हे माण्हू एतिरो छो अकेलो इहो न हूंदो. हाणे हे मुंहिंजा जेके 2 फ़ोन थी ज़ोएब, हे इहे ग्रीन सां अटेंड करण जो, रेड सां डिक्लाइन करण जो फ़ोन न आहे. हे 256 GB 2. ठीकु आहे. को त डेटा पियो हूंदो न. वरी जो बैकअप भी है, मत मां को रस्ते में फुराइन बैकअप भी है. हम बोलते हैं हमें छेड़ो तो तुम्हारी छेड़खानी की आदत ही हम ख़त्म कर न. अच्छा हिकिड़ी शइ त रुगो इहे नतीजा रुगो हिन जो गर्लफ्रेंड्स जी माण्हुनि जा चेंज कराइनि या और हिन दफ़े माल जी छा रेट रहियो आहे, पैसे ॾोकड़ जो छा रेट रहियो? सर 5 खां 6 करोड़ रेट हुयो. मां हाणे तव्हांखे हिकिड़ी वाइस ॿुधायां. हिकिड़े कैंडिडेट मूंखे फ़ोन करायो लाड़काणे जेके अहम शख़्स जे थ्रू. त मुश्ताक सर हे पहिरियों 6 महीना पहिरियों त असां अटैम्प कयो आहे ऐं असां 5 खां 6 करोड़ ॾेई सघूं. चॉइसिस ॾिनियूं. मां चयो असां खां त पैसा ई न वठंदा आहिनि ऐं मुफ़्त में कंदा न. त इन लाइ मुंहिंजो चवणु माना 11,000 केवी में हथु विझणु बराबरि थी. मूंखे छॾे ॾे तूं उहो कर. अच्छा उहो माण्हू माना सबूतनि सां गॾु जे मूंखे अप्रोच कयो उहो हाणे हिन में पास थियल अथव. ख़तमु थी वई न ॻाल्हि. मां त तव्हांखे इहो ई चवां थो भाईजान त असां जॾहिं ॻाल्हायूं था त असां इन दी लाइट ऑफ एविडेंस था ॻाल्हायूं. हिन इदारे जी ज़रूरत कहिड़ी रहे थी जेको जेकॾहिं ईअं ई करिणो आहे त पोइ कमीशन में विहारण जी माण्हुनि खां पेपर वठण जी ज़रूरत कहिड़ी? सेविंग त आहे न. तव्हां सुप्रीम कोर्ट जूं डायरेक्टिव्स आहिनि. हर साल तव्हांखे कराइणी आहे चटा भेटी जो इम्तिहान कराइणो आहे त तव्हां त कंदव न. ऐं तव्हांजो त लॉटरी खुली वई. हूअं तव्हां डायरेक्ट भर्ती नथा करे सघो न. हाणे त भला मुंहिंजे हाणे नासिर शाह साहिबु ॻाल्हि कई. असांजो दोस्त आहे, तव्हांजो बि दोस्त आहे, मुंहिंजो बि दोस्त आहे. भाकुर पाए मिलंदो आहे, टहक ॾींदो आहे, कमु न कंदो आहे. इहा ॿी ॻाल्हि आहे. उन चयो त भला मुंहिंजो पुटु बि त जेको आहे फेल थियो सिंध पब्लिक सर्विस कमीशन. हाणे जेकॾहिं एॾो अहिल छोकिरो असांजो भाइटियो जंहिंजूं 3-3, 4-4 ट्यूशनियूं हुजनि, जेकॾहिं एॾो वॾो क़ाबिल छोकिरो बि फेल थियो आहे त पोइ भला ॿुधायो बाजारी जो पुटु एॾो भला अहिल हूंदो छा? या ॿियनि दोस्तनि जा पुट जेके आहिनि एॾा अहिल हूंदा छा? हलो नासिर शाह त अधु सच ॻाल्हायो. मां त शाह साहिबु भला अॼुकल्ह किथे नंढड़ो तव्हांजो घणा लख रुपया खणे थो, किथे थो वसे, ॿुधाईंदो या असां ॿुधायूं? छा थो करे? मां थो पुछां सर. तव्हांखे ख़बर हूंदी. मां तव्हांखे लीड ॾेई छॾी न, फोन मिलायोसि न. मतिलबु तव्हां साईं फोन सर मां चयो असांजो दोस्त आहे. साईं जी वरी हिकिड़ी शइ फोन न खणंदो आहे पर साईं डायरेक्ट मिलंदो आहे. सिर्फ़ु भाकुर पाए न मिले असां भली मिले. मां एतिरो चयो न. मां साईं मुर्शिद ॿुधायो न नंढड़ो काथे आहे. न वरी पोइ ॾिसो त हथ रखी था वञनि. मां चवंदो आहियां अधु जेको सच हूंदो आहे न उहो ख़तरनाक हूंदो आहे. ज़ोएब हे त चलो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे रिज़ल्ट ते था ॻाल्हायूं न. जेको बि मैनेज थियो पोस्टिंग ते थिया. तव्हांजे हिकिड़े चश्मे वारे मिनिस्टर जी भाइटी अलाए भाणे जी आहे, नालो बि एन सां अथसि. शी इज़ टेकिंग 7 लाख रुपीज़ एज एडमिन ऑफिसर एंड HR हेड, असिस्टेंट हेड. कहिड़े डिपार्टमेंट में? वञी ॻोल्ह न हाणे छा ॻोल्ह न. मां एतिरो एन सां नालो अथसि. चश्मे वारे मिनिस्टर जी भाणे जी आहे अलाए भाइटी आहे. ले मी कंफर्म. चश्मे वारा हिकिड़ो त आहे. ठीकु आहे जेको बि हुजो. 2 पोर्टफोलियो थो हलाए शायदि मुंहिंजे ख़्याल में. सिर्फ़ु उन वरी हल यार केॾो ज़ुल्म आहे. तव्हां ॿुधो सिंधवासी, मां त तोबा थो कयां, ज़ारी थो कयां. वरी उनजो हिकिड़ो डिघो PS आहे. वरी उनजो भाइटो लॻल आहे 5 लख ते. डिघो PS आहे, उहो बि चश्मो पाईंदो आहे. हाणे ॿुधायो यार. वरी सेक्शन ऑफिसर आहे 5 लख ते उनजो भाइटो. उन हिकिड़े यूनिट में था कमु कनि. उन हिकिड़े जेको बि सेक्टर आहे उहो. यार तव्हां त सभु पब्लिक सर्विस कमीशन ते था ॻाल्हायो त कमीशन खां अलावा बि अंडरग्राउंड तबाही मतल आहे. ॿुधो त हाणे 17 ग्रेड जूं नौकरियूं ते बग़ैर कमीशन जे पाण बि ईअं ॾेई था छॾनि. असिस्टेंट डायरेक्टर, डिप्टी डायरेक्टर. को मसइलो ई न आहे, का ॻाल्हि ई न आहे. तव्हांजे एजुकेशन में फोती कोटा ते माण्हू सिंध में मुआ ई न आहिनि. अच्छा अॼु ॾींहुं ताईं जहिड़ा आहिनि. गुज़िरियल 18 साल में को माण्हू मोह न आहे. जेका सीट एडजस्टमेंट थींदी आहे HST जी, PST जी, JST जी. तव्हां कढो ट्रेज़री जो कढो रिकॉर्ड, कढो नेशनल बैंक जो. हाणे सिंध बैंक में आहे, कढो. नवाबशाह ज़िले में वञी ॾिस, को मोह ई नथी 18 साल में. सभु मास्तर हलनि था, नाला ॿिया चेंज करे पघारूं जारी. त ज़ुल्म लॻो पियो आहे. ऐं असां चऊं था सिंध वतन 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 सिंध वतन.
माना असांखे एॾे पास आहे इन्हनि सां यारी त तव्हां जीअं तव्हांजे लाइ इहो चयो थो वञे पोयां पीपल्स पार्टी अथसि सपोर्ट में कहिड़ी पीपल्स पार्टी त सर मुंहिंजा पंज भाइरनि ॿुधो मुंहिंजो मुखो नंढो जेको आहे ॿुधो सुञाणिया सभिनी खे सब्जी विकिणंदो आहे सभिनी खे सुञाणिया सब्जी मां मुतमिन आहे पोइ तव्हां हू ॾिसो इहो तव्हां ते बि अचे थो न तव्हां पाण 5 गाॾियूं 3 बंगला रखो पंहिंजे भाउ खे पाण सुठो कारोबार छो था सेल्फ मेड करे छो मुंहिंजे पीउ मुंहिंजे लाइ छा कयो न ज़रूरी कोन्हे तव्हां पंहिंजे भाइरनि खे सपोर्ट कयो छो सपोर्ट कयां हुनखे सब्जी पे तो खपाए तव्हां वटि एतिरा करोड़ रुपया आहिनि हुनखे 50 लाख रुपए में को सुठो बिज़नेस खोले ॾियो वरी पैसा पंहिंजा वापसि खणी वठो ॿुध हो जाते सब्जी खपाए थो 10-12 हज़ार रुपया घर खणी ईंदो आहे 2-3 हुन जा इहे मुंहिंजे फेस वैल्यू त उतां नथा न त 2-3 लख सपोर्ट काफ़ी अथसि इहे सपोर्ट काफ़ी अथसि त भतो बि नथो ॾियणो पएसि ॿुध मुको ज़बरदस्त डेली कमाए थो मुंहिंजी बि दिलि चए थी ठेलो हणाए सही आहे अच्छा न हूअं ॿुधाए त माना तव्हां मतिलबु जेको बि इशू थिए थो तव्हां अचो था निकिरी था अचो विच में डोमिसाइल वारो इशू हुयो प्रोटेस्ट कयो ॿुधो आहे त पीपल्स पार्टी सां यारी में तव्हां वञी जियो जे चैनल ते बि तव्हां वञी वेठो हमिलो बि कयो हुन ते केस बि थियो ही तव्हां न जेको हमले जो केस त थियो न मां उहो कूड़ो हुयो ठीकु आहे उन में नज़र त अचे थो ई सफ़ाई गोरीले वांगुरु रोड सां वञो त पिया न जहिड़े नमूने सां चङो थियो या भित हुई न त मूंखे लॻो त तव्हां भित में क्रॉस करे वञो अच्छा ॿियो इहो त पर सिंध में ॾिसो जेके तव्हां शयूं ॿुधायो था एॾी बदूनवानी आहे बेड गवर्नेंस आहे सिंध जे अंदरि करप्शन हर हिकु जॻह ते मौजूदु आहे आम माण्हू ग़रीब माण्हू जी केरु ॿुधण वारो कोन्हे इहा शइ त आहे न इन जे ख़िलाफ़ु हिकिड़ो वॾो एहतजाज छो नथो करे तूं मां छो कयूं तोखे आणा थो न लाइन ते भाईजान ॿुध न मोहबत सां ॿुध नेब मूंखे ख़बर आहे न एन सां नालो अथसि भाणेजी आहे 7 लख खणे थी वरी हुनजे पीएस जो भाइटियो आहे वरी एसओ जो भाइटियो आहे त इहा उन इदारनि वटि न हूंदी जेके वॉच डॉग्स आहिनि तव्हांजी सोसाइटी जा जेके स्टेट जा आहिनि वॾा इदारा ताक़तवर उहे छो था कमु ॾिसो जंहिंजो डोमेन आहे तव्हां मूंखे त गिरेबान पकिड़े चओ था छो नथो निकिरे छा मुंहिंजी पार्टी आहे टीम मुश्ताक सर की छा थी करे छा आहे असां ब्लड था ॾियूं धरणो हणाए थी माण्हुनि न ब्लड बि ॾियो था ब्लड बि ॾियो था वरी ब्लड कढो बि था ॿई शयूं कयो था कंहिंजी नथा कढो हिकिड़ो दाई दाई केरु थींदो मुश्ताक सर जे ख़िलाफ़ दाई केरु थींदो जंहिंजी ब्लड कढूं था भाईजान ॿुधो उनजी जंहिंजी ब्लड कढूं था न उन सालनि में रत न कढी असां तुंहिंजो अतियो था कढूं तुंहिंजो जान जो सदको थो निकिरे जेकॾहिं असांखे को ब्लड ॾिए थो ऐं ब्लड ॾेई बि स्माइली फेस सां भाकुर थो पाए धा नथो करे मां त को पिस्टल आहे मां हे पिस्टल हे एटम बम रखी वेठा मोबाइल भला हिन में भला मूंखे त ॾेखारे कोन थो मियां ख़लीफ़ा आहे छा को कहिड़ी ख़बर सनी लियोनी मूंखे कहिड़ी ख़बर बाबा आम किरदार जा साफ़ आहिनि भला इहा कैमरा त तो वटि बि आहिनि मूंखे कर न ब्लैकमेल न ज़ाहिरा मुंहिंजी का शइ हूंदे ई त तूं कंदे न पोइ तव्हां सोचो न पब्लिक ऑफिस होल्डर थी करे तव्हां सोसाइटी में एॾो बेड करे छो था रखो ताईं चयो थो वञे त भई हिते जेके सनत सां इशू आहिनि हुननि सां जेके लेबर सां इशू थियनि था मज़दूरनि सां इशू थींदा बि आहिनि उते मुश्ताक सर की पहुची थो वञे सिंधी करे उन फैक्ट्री जे ॾाढो धरणा बणाए थो वरी उनखे ब्लैकमेल करे थो उहे चारई मज़दूर ख़ैर बहाल थी था वञनि पर वरी हिन फैक्ट्री जे मालिक सां मिल जे मालिक सां वरी महीनो सेट थी थो वञे को हिकिड़ो सरियाम हाणे केरु ईंदो मां तव्हांखे लिस्ट ॾियां जिन खां वठो था जेके धरणा न हणंदा आहिनि पैसा वठंदा आहिनि ॾियां लिस्ट हलाईंदे हा नाला वठो हलाईंदे वठो नाला वठो कहिड़े तव्हांजी पार्टीअ जे धरणो आहे कोरंगी में हिकिड़ो ॿुधा रिसेंट पास में 5 साल में ॿुधा वॾी लीडिंग पार्टी हुते त ॾिसो लेबर मिनिस्ट्री कंहिं वटि आहे भाउ लेबर हाणे मां ॿुधायां सिर्फ़ु गार्बेज जेको आहे ट्रेश तव्हांजो फैक्ट्री जो कचिरो जंहिंखे कबाड़ चवंदा आहियूं पाण किरोड़नि जो ठीकु आहे केरु थो ॾिसे उहो थो ॾिसे जंहिंखां मुंहिंजो प्यारो भाउ करे तव्हांजो 3 ॾींहं फोटो अॻु में 7,500 यूनिट्स आहिनि इहो ई हले थो न जंहिंसां 3 ॾींहं अॻु में फोटो तव्हां रखियो आहे न मुंहिंजो प्यारो भाउ उहो ई करे थो ठीकु आहे उहो करे थो भला उहो तव्हां घुराए पुछो न को तव्हां मुश्ताक खां पुछो था चेयरमैन आहे मां को लेबर मिनिस्टर जो भाउ आहियां मां वटि को एॾो अख़्तियार आहे प्यारो दोस्त मां हिकिड़ो नॉर्मल ॻाल्हि हिन सोसाइटी में उथूं वेहूं था ज़ुहैब जी शक्ल 100 माण्हू खे न वणंदी हुजे मुंहिंजो दोस्त आहे ईअं ई फरहान गनी हुजे सईद गनी हुजे भली हुननि जा डिफरेंट ओपिनियन माण्हुनि जा हुजे उन्हनि जे लाइ वंस ब्रदर ऑलवेज ब्रदर हा तव्हां इहो खणी अचो जंहिंजे लाइ चओ था त ठीकु आहे कंहिंजा
उन में अचो जॉइंट वेंचर में किथे मां हुजां, किथे मुंहिंजो पेर हुजे, किथे मुंहिंजो हथु हुजे। बाबा तव्हांखे महिनत मज़दूरी करण जी ज़रूरत न बाबा, असां ॾिसो सुबुह सां निकिरूं था, पोरियो कयूं था, पोइ वरी 2-3 हज़ार रुपया कमायूं था, वरी राति जो वञी बचड़नि सां सुम्ही था, पोइ सुकून सां ॿी का आसाइश आहे न। इहो रोडनि ते जेको आहे न कुआड़ियूं ऐं खणी जेके सामान खणी बेलचियो खणी वेठो हूंदो आहे, मुश्ताक सरकी मज़दूरी त निकिरे थो। इहा हाणे थींदी आहे कोई त बाबा ॻाल्हि इहा आहे। ख़ैर मुश्ताक सरकी बि ॿियनि वांगुरु साॻी ॻाल्हि आहे, सिंध करे करे सिंध जो नारो हणी पंहिंजो सेटअप ठाहियो आहे न। अच्छा ॿुधो, चलो इन ते था अचूं, भला तव्हांखे कंहिं रोकियो आहे? कयो न सिंध जेकॾहिं एॾो ज़बरदस्त वापारु आहे न, भली उहो तव्हांखे खपे थो, पर मां चयो डायरेक्ट सिंध करे छो था खायो? थोरो कड़े सच ते था अचूं, थोरो तव्हां बि हज़म कयो ऐं उहे बि। हिते जना अस्पताल तालूं हाणे गॾु पॉडकास्ट ख़तमु करे, अलाए घणियूं डेड बॉडियूं वेंदियूं सॼी सिंध में, सॼो ॾींहुं सिंध दिलि कराची। अॻियूं तव्हांजूं सभई प्राइवेट एम्बुलेंसिस बीठियूं, 40,000 घटि में घटि नियरेस्ट फेयर आहे, ठठो बदीन जे कबा वञो त 60,000। ख़ुदा पाक जो कसम आहे ज़ोहेब, असां जेके मैसेजिस ईंदा आहिनि, को हिकिड़ो तव्हांजी कॉम्परस धुर जो को हेडक्वाटर आहे वेलफेयर जो हिते, जीअं ॿियनि जो आहे। चलो जमा इस्लाम सां मुंहिंजा लखे इख़्तिलाफ़ आहिनि, हुन वटि वेलफेयर जो इदारो आहे पंहिंजे माण्हुनि जी मालिकी करण जो। MQM सां लखे इख़्तिलाफ़ हुजनि, हुन वटि वेलफेयर KKF आहे अञा ताईं। ईअं ई तव्हांजा जेके सीलानी ॿिया आहिनि, इहे बि ब्लू आइड पंहिंजे माण्हुनि खे था सपोर्ट कनि। हिते जेकबा जो, घोटकी जो, सांगड़ जो, कंदकोट जो, उमरकोट जो, इहे मीरपुर ख़ास जो, जेकॾहिं को आम पोरियो त मरी थो वञे, का औरत असांजी भेण मरी थी वञे, मां हिते कीबाई जना में सिविल में एम्बुलेंस जा पैसा न हूंदा आहिनि भाउ। हाणे ॿुधा जाते हुते मुश्ताक सरकी पुॼी चंदो करे, ऐं इहे त मां फेसबुक ते बि न रखंदो, अलाह जी रज़ा ख़ातिर त ॿुधा त उहे माण्हू त वञी ॻाल्हाईंदा न, ॻाल्हाईंदा तव्हां सां माण्हू 100 माण्हू तव्हां सां कराची में डेली इहो अपार्टमेंट वठे तव्हां को त मां फ़ोटो कढणो आहे भाउ, तव्हांखे चुमी ॾियणी आहे। त इहा अलाह जी माना हिकिड़ी साइथ हूंदी माण्हुनि ते कंहिं चङे कम जी, त इहो वैक्यूम छो आहे कराची में? भला हलो तव्हांजे ॻोठ में रहो था, हाणे जेल में माण्हू भॻा अची तव्हां ॾे विढ़िया आहे, ॿियो धारियो थो अची अटैक करे, ॿुधायो तव्हां काॾे वेंदो? को अहिड़ो हेडक्वाटर आहे असां वटि जेको राति जो मदद करे असांखे, या हिकिड़ी फोर्स ठाही आहे तव्हां मदद करे न, उन मदद जे आड़ में वरी पोइ भाईजान कोई नथो करे न। ॿियो जान ॾिसो, सिर्फ़ु तव्हां ज़बानी था ॻाल्हायो, 7 साल अॻु चैलेंज कयो मां, हलो हाणे तो चैलेंज करप्शन पैसा के सुभाणे ॾिस चए थो न सियासतदान ते साबित कोन था करे सघूं। फैक्ट्री में सभु सिंधी माण्हू वेठा आहिनि, मुंहिंजा त न हूंदा, मुहाजर पश्तून बलोच वेठा आहिनि, मुंहिंजा त न हूंदा। इहे ॻाल्हियूं लिखंदियूं न आहिनि एडमिन ऑफिस में, कॾहिं न लिखंदियूं आहिनि। ज़ोएब मुंहिंजो को टको पैसो हुजे न, हिकिड़ो खणी आ को चए अची ज़िद में त चवंदो न, को भला मालिक ॾींदो कंहिंखे बि पैसा, माखो था पुछो कंहिंखे कंहिं वेंदा वे जुरत कर न। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधायो मुश्ताक, तव्हां पोइ भला जेकॾहिं इहो सॼियूं शयूं कयो था, वेलफेयर बि कयो था, माण्हुनि जे कमु, मूंखे 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 हिकिड़ी शइ ते आहे इख़्तिलाफ़ आहे, ऐं इन ते कुझु माण्हुनि हाणे लिखियो बि आहे, नंढा नंढा मामला थींदा आहिनि कराची जे अंदरि, उहे फर्दनि जे विच में थींदा आहिनि। उनखे बि फौरी तौर ते तव्हां फेसबुक ते लिखंदो, माण्हुनि खे चवंदा बाबा हीअ सिंधी ऐं फलाणे जे विच में हीउ मसइलो थी वियो आहे, फलाणा फलाणा जल्दी पहुचो हुते। ऐं पोइ ॾिसो इहो हिकिड़ो हूंदो आहे त भई ठीकु आहे, हूंदो किथे कंहिं न कंहिं जॻह ते, त लसानियत जी बुनियाद ते, पर जेकॾहिं ज़ोहेब ज़रदारी जो ऐं मुश्ताक सरकी जो मामिलो आहे, त इहो मुश्ताक सरकी ज़ोहेब जो मामिलो आहे, न की ज़रदारी ऐं सरकियुनि जो मामिलो। ज़ोहेब मां तव्हांखे नतीजा ख़तरनाक निकिरी सघंदा। खोलणु चाहियां थो त मुंहिंजी हिकिड़ी पोस्ट ॿुधायो जंहिं मां नस्ल परस्ती हिकिड़ी ॿुधायो, जंहिंखे मां चयो मुहाजर विढ़ियो आहे। ॾिसो तासुब परस्त आहिनि न, सिंधियुनि में बि आहिनि, इंता पसंदि आहिनि, मां चवां ग़लति केरु थी सघे, सिंधियुनि में बि टॉप जा इंता पसंदि आहिनि, जेके पठान खे गार सम्झनि था, उर्दू ॻाल्हाईंदड़। हा असां में जेकॾहिं तासुब परस्त नस्ल परस्त माण्हू आहिनि त असां उनखे कंडेम कंदा आहियूं। असां ॾिसो उन लेवल जा न आहियूं इंता पसंदि। मुंहिंजी मेजॉरिटी दोस्त पठान बि आहिनि, सिंधी बि आहिनि, उर्दू स्पीकिंग बि आहिनि, पंजाबी गिलगिती कश्मीर बि आहिनि, ऐं मुंहिंजो हिकिड़ो ज़बरदस्त गुलदस्तो सजायल आहे दोस्तनि जो कराची में। हा मेजॉरिटी में आहिनि। जोहर में मुंहिंजो हिकिड़ो बि सिंधी न आहे टीम में, सभु मुहाजर 21 साल उन टाइम त टीम जो टैग बि पठान बि आहिनि। पर मां तव्हांखे हिकिड़ी ॿुधायां त भाउ मुंहिंजा मुॾे मेजॉरिटी माण्हू अचनि था सिंधी, उन्हनि जी का सुनवाई किथे नथी थिए, ॿुधणी को नथो ॿुधे, तूं असां ॾे अचनि था। अल्टीमेट मां सिंधी सां बीहंदमि, ऐं बदकिस्मती सां जेको धारियो आहे
जेको ज़ुल्म करे थो भरभीर करे थो, चाहे उहो फैक्ट्री जे एडमिन मैनेजर जी ॻाल्हि कर, धारे हुजे या पंहिंजो हुजे, हाणे जेके एसएचओ जी न माना मेजॉरिटी जेको विक्टिमाइज़ेशन थिए थी पुलिस धारे जे तरफ़ो न पुलिस वारो करे थो घणे भाङे त सिंध में पंहिंजो कराची में पंहिंजा एसएचओ सिंधी लॻल आहिनि, माना जेको बि हुजे ज़रूरी कोन्हे त माना मेजॉरिटी जेका आहे एग्रीव्ड जी जेके मुतासिन आहिनि ऐं जेके ज़ालिम आहिनि उहे धारिया आहिनि, त असां उनखे एक्सपोज हमेशह शहज़ान शकील हुयो सब इंस्पेक्टर मुहाज़र हुयो, तव्हां ॾिसो तव्हां मूंखे त घुराए जवाब ते कयो था, सॼी नसल परस टोला जेके आहिनि उनजी वकालत में अची विया, उनजी हिमायत में अची विया, पोस्टर ठही विया, इसको तो इलेक्शन लड़ना चाहिए। अरे भाई तव्हां उन्हनि खे शुरूआत ॾिसो, मां त जियो पोलिटिकल सिचुएशन अहिड़ी आहे दुनिया में, इहो भला अच्छा रेड अमेरिकन जी बि ॻाल्हि, रेड इंडियन जी बि ॻाल्हि कयो, अमेरिका में बि इहा लसानियत आहे। अच्छा मूंखे यूके में बि आहे इहो वाक़ियो तव्हां ॿुधायो। अच्छा ॿियो इहो त माना सिंध जा माण्हू इन ते ॼाणण बि चाहियो पियो न, जेको नसीम वारा उनजे पुट वारो मामिलो हुयो, असांखे बि काफ़ी माण्हुनि अप्रोच कई ऐं असां उन नौजवान जो इंटरव्यू बि हलायो ऐं सिंध जे माण्हुनि उनखे एतिरो ॾिठो जो 1 मिलियन खां उनजा व्यूज़ क्रॉस करे आहिनि, माना माण्हुनि खे इंट्रस्ट ॾिठो त अंदरि जी मामिलो छा आहे हिननि खे ख़बर न हुई थी केरु आहे, जॾहिं ॿुधाए थो मां SSP जो पुटु आहियां त बि हू या हुन जेको चयो पियो त कुझु अर्सो में पहिरियों दफ़ो सच थो अगवा करण जी कोशिशि कई वई आहे, पहिरियों दफ़ो सच ॻाल्हायूं तव्हांजे रिवील थो कयां, भले अधी खे बि बुरो लॻे त लॻे। हिकु कुझु अर्सो पहिरियों इहो ई ख़ुबैब जेको आहे पहिरियों दफ़ो ॿुधायां कंहिंखे ख़बर ई न आहे ऐं उहो पाण बि तरदीद न कंदा, ख़ुबैब सिविक ते वञे पियो इन इलाइक़े मां, ASP साहिबा हिकिड़ी औरत ASP हुई डिफेंस जी, उहा 6 मोबाइल सां स्नैप चेकिंग पहिरें हे उन्हनि खे चकमो ॾेई भॼी वियो ऐं उहा माई जेका आहे सॼी फोर्स खणी हिनखे फॉलो करे हिन दर ते पुगी, उते जेको तमाशो थियो उनजी बि CCTV आहे, पुलिस वटि बि आहे ऐं अदी नसीम वारा वटि बि हूंदी, ख़ुबैब वटि बि हूंदी, यूथ आहे असांजा बि नंढड़ा बछड़ा आहिनि। मुंहिंजा पुट त एतिरी बि हुजत कंदा आहिनि त पप्पा स्नैप चेकिंग ॾिठी फिरी हले ॾेई हलूं तोखे सुञाणंदा न या तलाशी वठंदा, इहो बि एडवेंचर कंदा आहिनि, त हो त SSP जो पुटु आहे, सारियुनि जी जेको परवरिश थी हूंदी, त उन में अदी नसीम जे हिननि पुलिस जे हायप्स मूंखे ॿुधायो उन्हनि जे बकौल त अदी वॾी एग्रेशन कई, वॾी कावड़ कई, मैं तुम्हें नहीं छोड़ूंगी, त उहो लेट इट गो थी वई हुई पॉलिसी, त उहा ठीकु आहे, तस्फ़ियो माफ़ी तलाफ़ी थी दर ते ASP उनको माफ़ी थी, पर बाद में बि उनखे वॾो छिकियो हुयो अदी, हे वरी जॾहिं सेम थियो उहो बि सेम जुडिक्शन में थियो, पोइ हिननि चयो त पापा हाणे वरी हलंदासीं, हे हुनजो पुटु आहे त वरी इहो वरी वॾा मसइला छो न असां लीगल कार्रवाई कयूं जाली नंबर प्लेट जी, इहो मामिलो हिते बिगड़ियो, कुझु सिपाही हुआ जेके हुनखे सुञाणनि पिया बाबा पहिरियों बि तूं भॻो हाणे बि तूं ईअं थो करे, त इहो मिसहेप ईअं थियो। मां जज़्बात में जेके ठाहिया लाइव सेशन्स मुंहिंजा आया व्लॉग्स जेके या पॉडकास्ट में, त चङो को कमु ख़ुबैब बि न कयो, उन ते अञा घणी ज़िम्मेवारी आयत थिए थी त तूं हिकिड़े SSP जो पुटु आहे, तोखे बि घणो काम रहणु घुरिजे, ऐं तीअं ई वरी जेको गुटको ऐं नशे में टुन जेको हुयो छोरो इहो शहज़ान शकील, इनखे बि पंहिंजा अख़्तियार एक्सीड या अथॉरिटी अब्यूज़ न करणु घुरिजे, हे त ASP जो पुटु आहे, कॉमनर जेको सिटीज़न आहे असांजो आम, उन सां बि पोलाइट वे में तव्हांखे ॿियो त दुनिया में अलो न आहे वीडियो ठाहे पुलिस, दुनिया में अलो न आहे, किथे बि अलो न आहे, तव्हां अमेरिका में UK में कैनेडा में वेंदो न, तव्हां गाॾी में वेठा आहियो पुलिस अचे थी, जेकॾहिं तव्हां लहण जी कोशिशि कयो तव्हांखे ॿधी उछलंदा, लहणो न आहे तव्हां शीशो लाइ ॻाल्हाईंदा, तीअं पुलिस तव्हां सां पॉज़िटिव जेको आहे बिहेव कंदी। तव्हां मिसाल ॾींदा आहियो त बाबा असांजी डेवलपिंग जेके कंट्रीज़ उन में काउंट थो थिए या जेके राइज़िंग सिटीज़ आहिनि दुनिया में, उन में कराची खे असां ॻणियूं था सिटी ऑफ लाइट्स, पर तव्हां ग्राउंड ते रिफॉर्म न आणे सघिया आहियो, त इहा पुलिसिंग ते चमाट आहे त अहिड़ा माण्हू छो गुटके जो नोटिफिकेशन कढियो न ॻोल्हण मेमण, छा प्रिवेंट थियो, माना हिन जी एतिरी त दादली ऐं परवरिश थियल आहे हिन पुलिस वारे जी जो ऑन ड्यूटी गुटको खाए थो, वीडियो बि ठहेसि थी, भला उन गुटके ते को एक्शन थियो, ताक़तवर आहे छो जो बीटर आहे, हिते जेके बि जंहिं हद में ठहो इहा हद आहे हुनजी, गेस्ट हाउस मसाज सेंटर ऐं ड्रग डेंस उनजा था हलनि, ऐं जुआ जा आॾा हिते 2-3 हलनि था उनजा था हलनि, उहो सॼो कलेक्ट करे ॾिए थो पैसो सॼो, त अहिड़ा माण्हू जेके तव्हां इनकरेज कंदा त मुंहिंजे ख़्याल में सोसाइटी ते इम्पैक्ट पुलिसिंग जो सुठो न पवंदो, ऐं हायप्स खे घुरिजे आहे त इहा वीडियो हुन वायरल कई, इन में पाण मुराद इहे FIR कंदा हुन ते, तूं पुलिस बाबा आम पब्लिक करे न, असां पुलिस जी कंदा न ब्राइब जी, ऐं इन में ई वरी छा थियो, तव्हां असां जज़्बात लॻा पियूं, अदी नसीम वारा ऐं ख़ुबैब ऐं शकील जो त सुबुह जो ई ठाह थियो 5 बजे इन रिटन माफ़ीनामा थिया हिक ॿिए जा,
उहे मुदई सुस्त आहिनि, गवाह चुस्त लॻा वरी तव्हां जज़्बाती तव्हां थिया हो न अची लाइव अची। न, मां हुनजे अमल ते थियमि न। हुन 3 दफ़ा कयनि, हुन फ़िदा जानी साहिब जे भाइटे सां बि कयो। हुन अॻ में SHO अकील हुयो गुलशन ते, उनजे व्लॉगर जेको रेहान हुयो तनवीर, गुलशन चुरंगी ते उनखे फिज़िकल तशद्दुद करे हेड मोरल हूंदो हुयो शहज़ान शकील, उनजी गाॾी ते 14 अगस्त ते झंडो लॻियल पाकिस्तान, उनजी तज़लील कई। माना ही माइंड सेट ई ॿियो आहे तव्हांजे फेसबुक वाल ते। त अहिड़ा जेके आहिनि कैरेक्टर शुड बी हैंडल इन आयरन हैंड। सही ॻाल्हि। अच्छा, ॿियो हिकिड़ी शइ जेका जीअं तव्हां इहा ॻाल्हि पे कई मंशात जी, हिते रुॻो हिन इलाइक़े में न, ज़ाहिर सॼी सिंध में आहिनि, इहो आहे छा मतिलबु अॼुकल्ह त ॾाढी वठ पकड़ त थी आहे, थोरो अधी जेको डंडो खयों आहे त थोरी वठ पकड़ थी आहे, या वाक़ई आहे या छा आहे? त ही सूरत हाल आहे त सभई आहिनि त लेसण वारा साहब ई वीचारा चवंदा साईं तुंहिंजे इलाइक़े मनशा ते ले, पोइ 2-3 रुपया वठी चुप थींदा। वरी हाणे वरी लेसण वारा साहब ई मनशा इहे चवनि था SHO के साईं मनशा बंदा मरी वियासीं। माना रुगो पुलिस जी रोज़ी बंदि न थी आहे, सभु लेसण वारनि जी साहब जी थी आहे। सर पुलिस त फोर फ्रंट ते बदनाम आहे न, 7 एजेंसियूं भाईजान। भला ॿुधायो DG ISP आहे, मेजर जनरल रैंक जो आहे, 2 दफ़ा स्पेसिफिकली इन सब्जेक्ट ते प्रेस कॉन्फ्रेंस थो करे त इलीगल स्पेक्ट्रम बंदि थियणु घुरिजे। इन जो सिधो बेनिफिशरी अॻवान आहे, अॻवान तालिबान पैसो थो वञे, ठीकु आहे। हुन चयो त इहो सॼा जेके एंट्री पॉइंट्स आहिनि इहे डाई हार्ड स्क्रीनिंग थिए, न अचनि। पुछो नथो हिते रुकिजे मामिलो, का त मजबूरी। कोयटा में हिकिड़ो धरणो लॻो, तव्हांखे यादि हूंदो, ट्रांसपोर्टर सां धरणो, त जेकॾहिं असांखे इहो स्मगलिंग जो सामान अलाउ न कंदो, हाणे छा आहे, हुननि नेशनल इंट्रस्ट में वरितो आहे। त न यार, हिननि जूं ग्रीवेंसिस आहिनि, छो जो त एग्रीकल्चर लैंड आहे, रिसोर्सिस आहिनि न बलूचिस्तान में, त थोरी लचक उन्हनि जे लाइ रखे पाओ। ठीकु आहे, उहो आइटम जेको हानिकार न हुजे, माना साबुण अचे, शैम्पू अचे, कुकिंग ऑयल अचे, इहे बि नॉन कस्टम आइटम आहिनि, इहे बि अरमन ईरानी डीज़ल ताईं चलो सही आहे, मनशा न अचे। पर उनजी आड़ में तव्हां वटि अहिड़ा इक्विपमेंट्स ई न आहिनि। उन वटि चोर दरवाज़ा खोड़नि, उन्हनि में यार बॉर्डर खुलियल आहे, पहाड़नि में तव्हां ॾिसंदा हूंदा रील्स वीडियो बि ईंदियूं आहिनि, जॾहिं तव्हांखे ख़बर आहे। असां वटि पोइ त चङा मुड़ुस वेलकम था कनि, कहिड़ा रस्ता बंदि कयो वेठा आहिनि भाईजान। हिते हर माण्हू भतो थो वठे, हर माण्हू SSP आहे, ॿुधायो भला ज़िला थी 3-4 आहिनि न। चलो जेकबाबाद ज़िलो आहे, कंबर शादात कोट ज़िलो आहे, कंदकोट कश्मीर ज़िलो आहे, घोटकी ज़िलो आहे, या हेॾो अचो क्यामाड़ी ज़िलो आहे, या हेॾो अचो मलीर ज़िलो, इहे ई आहिनि एंट्री पॉइंट्स बलूचिस्तान को तव्हां जेके चवंदा। हिते को हिकिड़ो SSP ॿुधायो जेको सियासी पर्ची ऐं वॾे या नंढे अधे आदि जी कंसेंट खां बग़ैर आयल हुजे। सॼी सिंध में किथे पॉलिसी कंहिंजी आहे भाउ, पॉलिसी ऐं नाराज़ केरु थी आहे हाणे, वरी पाण अधी थी आहे न। हे पुलिस वारा बि खिलनि पिया इजलास में, ख़बर थी? अधी जा तेवर चेंज थिया, ख़ैर न आहे, अधी खे त सॼी ख़बर आहे। तव्हांखे अंदर जी सर अंदर जी अधी शटअप कॉल ॾिनी, 2-3 SP उते खिलिया त अधी लाइ मज़ाक थी करे, अधी जी अखियूं जेके ॻाढ़ियूं ॾिसी मनशा ते, त अधी कीअं जागी आहे, ख़ैर त आहे, चकर छा आहे। पर अधी खां मथे बि त अधा वेठा आहिनि, उनजे अधे खां अलावा बि त अधा वेठा आहिनि, हिकिड़ो त अधो न अथसि। त ज़ाहिर आहे हाणे इहो वरी इन जा 2-3 आहिनि टेबल स्टोरीज़। को चवनि था 4 वॾा ट्रालर पकड़िया, जंहिंमें को अरबे रुपयनि जी मंशात हुई, ऐं उन्हनि ट्रालनि जो हेडक्वार्टर शायदि इस्लामाबाद जे भरिसां किथे आहे, सम्झी में। उहे रोकिया पुलिस, त वॾनि खे कावड़ आई। उन्हनि पुछो इहे छा मसइलो आहे, छो रोकिया अथव? त हिननि उथंदे ई चयो असांखे त ख़बर ई न आहे, रोकिया ई न। चयो अच्छा ख़बर न आहे, असां माण्हू मोकिलियूं था, ठका उहो हेॾा वॾा ट्रालर, मोबाइल फ़ोन आहे खीसे में गुम कयूं, ट्रालर ई गुम थी विया। पुलिस तव्हांजी एॾी एहलियत रखे थी सिंध में, जेको चाहे करे सघे थी। उतां पोइ इहो कन्फ्लिक्ट शुरू थियो आहे। ॿियो इहो त ताज़ा जेके कुदरत आहे न, कुदरत जो निज़ाम आहे, जेके पॉलिटिशियंस SSP लॻाइनि था ऐं मंशात फ़रोशनि खां पैसा वठनि था, उनजी नस्ल खे इहो ड्रग्स लॻनि थियूं। तव्हांजे PP जे 2 माण्हुनि जा, हिकिड़ी ख़ातून जी धीउ, वॾी नाले वारी औरत आहे, उहा लेडीज़ जेका पीपल्स पार्टी जी अॻुवान, उनजी धीउ, ऐं हिकिड़ो MN आहे तव्हांजे साम्हूं। हाणे त ख़ैर पब्लिक थियूं शयूं, पाण में हुन पंहिंजे भाउ खे आग कयो, त छा आहे काज़ ऑफ डेथ छा आहे ॿुधाइनि न, कनि पब्लिक या असां कयूं पब्लिक। इहो ई आहे एक्सीड जेको आहे नशे जो वापराइणु, ऐं उनखे
कोक, आइस। नशो कहिड़ो आहे जेको जवानी में माण्हू खे मारे थो? सर 3 नशा आहिनि। हिकिड़ो त हाणे मां ताज़ो ॿुधो आहे, मूंखे पठाणनि ॿुधायो जेके सिंगलर वाइस करे, त हिकिड़ो ग्रेस चए चए भाई पॉडकास्ट करते हो सिर्फ आप आइस क्रिस्टल हम गरीबों को फिल्म बंदे का तो ग्रेस भी चलता है। मुझे ग्रेस क्या है, हुननि कॉम्बिनेशन ॿुधाई त हिन जी जेका कीअं ठहंदो आहे। हाणे आइस क्रिस्टल ग्रेस, ॿियो टेबलेट आहे जेका तव्हां नचंदा आहियो सॼी राति, उहो सेंस में न रहंदो। त इहे जॾहिं कोक, इहे 3-4 शयूं तव्हां गॾु था वठो न। हिकिड़ो मुल्क जो नाले वारो वॾो चैनल हुयो, उनजो मज़हबी स्कॉलर हुयो जेको MNA बि थियो, वरी वफ़ाक़ी वज़ीर बि थियो, उहो बि शायदि ईअं मरी वियो। उनजी बि ॾिस फैमिली चयो त काज़ ऑफ डेथ पब्लिक न थिए, सम्झो था। उहो माण्हू अॼु भला मां थो ॻाल्हायां, आमिर लियाकत कीअं मूंखे ख़बर। त इहे जेके हाई प्रोफाइल माण्हू आहिनि, छो जो ग़रीबनि जो नशो ई न आहे भाईजान, नुक़सानु 7,000 जो डोज़ आहे। मां पीअण बि चाहियां, मां त मरी वेंदो। तव्हां पी सघो था पर बचंदो कोन। न सर, उहो न कंदो आहे कुझु, फिज़िकली न कंदो अथव कुझु। चङा भला सियासतदान उहो पी करे पार्लियामेंट में तकरीर कंदा, ख़बर आहे तव्हांखे? तॾहिं ख़बर रुगो कुड़ ॻाल्हाईंदा आहिनि। न ॻाल्हि अहिड़ो भला नशो हुजे जेको सच ॻाल्हि आहे हिननि खां, भला पार्लियामेंट में बि कोई आहे अहिड़ो को नशो पाकिस्तान में आणण न ईंदा, बंदि कंदा बॉर्डर, कुझु बि थी पई। त इहो सच ॻाल्हाइण वारो नशो आहे, इहो न ईंदो। अची आई सभु सच ॻाल्हाईंदा आहिनि, ॿुधाईंदा असां किथे किथे। इहो सिर्फ़ु हिकिड़ो नशो आहे जेका ईसा नगरी में कुपी मिलंदी आहे न, 350 रुपए जी थैली में, इहो कंहिंखे पीआरियूं विहारे त पोइ जो पॉडकास्ट कयूं, पोइ ॿुधाईंदो सॼो कुझु। अच्छा, हूअं भला हिन वक़्तु जो कैमरामैन बि खिले लॻे थो हिते ई जो आहे। अच्छा, इहो भला पंहिंजो सॼी सिंध में भला हिन वक़्तु महांगो ज़िलो कहिड़ो आहे पुलिस में? हिन वक़्तु टेंडर वॾो कंहिंजो थो वञे? हिन वक़्तु ख़ुदा जो कसम खणी चवां थो 2.5 लख में बि SHO मोचको लॻण लाइ तयारु न। न मां ज़िले मां तो ॿुधायां थो, मोचको सभिनी खां महांगो तरीन ब्रांडेड लेवाइस नाइकी जा जूता हूंदा आहिनि ब्रांडेड, या गुच्ची वॉच हूंदी आहे, या हिकिड़ी 175 करोड़ जी वॉच मिलंदी आहे। मोचको खे पुलिस थाणे में ईअं तस्वुरु कयो वेंदो आहे। मोचको मेन आहे, सईदाबाद ऐं मोचको जेको इलाइक़ो आहे हब चौकी वारो, हिते घटि में घटि 4 करोड़ 5 करोड़ ते SHO लॻंदो आहे, जेको पहिरियों टेंडर भरंदो। ऐं चौकी इंचार्ज लॻंदो आहे 8 करोड़ ते, उनखां पोइ SHO लॻंदो आहे 4 करोड़ ते, चौकी इंचार्ज लॻंदो आहे 8 करोड़ ते। ऐं चौकी इंचार्ज उहो लॻंदो जेको पॉलिटिकल क्वार्टर जो ब्लू आइड हुजे, ऐं वरी उहो मुख़्तलिफ़ क्वार्टर्स खां उनजी IR बि पॉज़िटिव निकितल हुजे, त बाबा इहो सही आहे। IR इहो न त केॾो शरीफ़ रहियो, IR इहो त केॾो कमीनो रहियो आहे सर्विस में, उहा नेगेटिव FIR घणियूं अथसि, पटिशनूं घणियूं अथसि, हरामी केतिरो आहे। त इन लेवल जा माण्हू त कंसिडर करे हुन चौकी ते रखंदा आहिनि। ऐं हुन चौकी तो जेको माल ईंदो आहे उनजी को पर डे बीट न आहे, पर अवर्स हूंदी आहे। त उहो सभिनी वॾो न पर गाॾी हूंदो आहे। त हिन बाबा ठीकु खणंदो न, मां वठां थो, मूंखे हिन प्राइम टाइम में वरी उते चई छॾंदो लाइन वारनि खे त हिन टाइम में मां आहियां, तव्हां अचो गुज़रो, सभिनी खे मां ॼाणा। त इहे जेके बि इदारा हिते वेठा आहिनि इन्हनि जे लाइ सवाल या निशान हुजणु घुरिजे। असां ॾिसो खुली हाणे छो न पे 8 करोड़ वारी हाणे छो जो हाणे बंदि आहे न, इंटायरली सिस्टम हुननि इनखे पॉज़ करे छॾियो आहे, बंदि न कयो अथऊं, पॉज़ आहे। जीअं असां मूवी ॾिसंदा आहियूं पॉज़, हाणे छो ज़िद में आहे, कहिड़ो कन्फ्लिक्ट आहे, एॾी हमदर्दी त असांजी यूथ सां आहे न। ठीकु आहे, प्लस असां पुलिस ते खुली करे ॻाल्हायूं था न, ॿियूं 6-7 चेक पोस्टूं ॿियूं बि त आहिनि, 6 वॾे वॾे इदारनि जूं, ANF इदारो आहे, ॻाल्हायूं था। वरी सिंध जो एंटी नार्कोटिक्स इदारो आहे, एक्साइज़ जो। असां पुलिस ते था ॻाल्हायूं, छो जो पुलिस बदनाम आहे। पुलिस ते इन जे लाइ था ॻाल्हायूं त पुलिस ई SHO सॼे हुन ॿियनि इदारनि जो ठीकु खणंदो आहे न। ऐं मैं बैठा हूं, छोड़े उसको, आप मुझसे बात करें, इसका इतना इसका इतना। हाणे हुन इदारे खे भली मिलंदो बि न हुजे, हे वञूं त पहिरें पे सर वो हमारा जानने वाला है, पर मन हे हुनजे नाले ते वठी थो, गुल खान की गाड़ी आएगी, ये छोड़नी है, तो ईअं छॾंदा आहिनि। त इहा कर्टेसी हिननि में आहे, इहो जेको लाइज़न आहे न हिननि जो पाण में दोस्ती वारो शायदि इहो आहे। पर इन्हनि ते बि मां नथो चवां, 2 कस्टम जा ऑफिसर FIA झलिया। उन हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां ज़िक्र थो कयां, सनी सोपारी वारो हुयो छोकिरो, उनखे बि खयो। सनी जा जेके इंकशाफ़ आहिनि न, 123 सिफ़नि ते मुश्तमिल उहा तहक़ीक़ाती रिपोर्ट आहे जेका जमा थी हाई अप्स वटि, उन में छिरकाईंदड़ इंकशाफ़ हुया। मां सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ो इशारो थो ॾियां, हुननि चयो त हिकिड़े SSP खे असां सिर्फ़ु 3 साल ताईं पोस्टिंग दौरान एतिरो कमाइनोसीं जो अमेरिका जे 2 रियासतनि में 6 हुन मोटेल खोलिया आहिनि, 2 घर वरिता अथई, 2 शादियूं कयूं अथई। हिते न
माफ़ी तलाफ़ी थियसि, साल खनि ग़ाइबु हुयो, हाणे तव्हांजे भर वारे कंहिं हिते इलाइक़े में सर्व थो करे। वाह वाह। अच्छा, पुलिस में सिस्टम कंहिंजा आहिनि? जीअं रेवेन्यू में त ॿुधूं था भई फिलाणे ज़िले में फिलाणे। ॾिसो पुलिस में था ॻाल्हायूं, हिन में को हो न आहे, न मूंखे का हिचकिचाहट आहे, न को मूंखे कंहिंजो हो ख़ौफ़ आहे, न रख रखाव आहे। इवन मुंहिंजा दोस्त बि आहिनि। तव्हां हिकिड़े ज़िले में लॻंदो न SSP ज़ोहेब ज़रदारी SSP लॻो आहे लाड़काणो, त तव्हांखे इहा पॉलिसी ॾींदा त अमन अमान बहाल कीअं कराइणो आहे। तव्हांखे घुराई इहो ॿुधाईंदा बाबा सियाल हाउस जो ख़्यालु रखिणो अथई, सूमरो हाउस जो बि ख़्यालु रखिणो अथई, ॿियो केरु आहे स्टेक होल्डर, ख़ुर्शीद जोणे जो हूंदो या ॿियो को हूंदो, जेको उन एतिरा उन SHO ताईं रखिया हाउस पाण आहे, उहो पाण ईंदो आहे, हिन लेवल ते न कंदो आहे। त इहे 3-4 माण्हू आहिनि, इन निसार खोड़ो आहे, त 3-4 माण्हुनि जी हाज़िरी भरणी थी। हिकिड़ो ताक़तवर दबंग DIG रहियो पहिरियों, उनखे अचानक हटाए छॾियो उहिदे तां, हटिजी वियो, चार्ज छॾियईं, कराची में अची वेठो। लाड़काणे जो काफ़ी, लाड़काणे जो उहो त काफ़ी सालनि खां वेठो आहे। न पहिरियों हटियो हुयो, नासिर आफ्ताब वटि कहिड़ी गिदड़ सिंघिया जो सर पहिरियों हटियो, मां अचां थो न। हा, तव्हांजे दर्द जो दरमान कयां उनखे हटायो। हुन चयो सर आई वॉज प्लेइंग वेरी वेल रोल, मां ज़बरदस्त कमु पियो कयां फील्ड में, मूंखे छो हटायो? चईं 3 ॾींहं हिकिड़े हाउस ते कवाली नाइट हुई, डिनर तूं छो न वएं? उन खां पहिरियों तूं 2 ॾींहं पहिरियों फिलाणे हाउस ते वियो आहीं, चईं जे करे तोखे हटाए छॾियो। चईं ठीकु आहे सर, इहा वॾी ग़लती थी वई, मां कचे में हुयमि। चईं न हाणे ग़लती, ॿीहर जॾहिं मैनेज थिए बि पोस्टिंग न हुनजी, हाणे त पाण कवालियूं रखाईंदो। ॿुधो, ॿीहर थिए बि सभिनी खां पहिरियों जी घर में उधर चार्ज नहीं लूंगा, पहिरीं हाउस पे जाऊंगा, कवाली सुनूंगा। हा न, पर हाणे त वरी हर कंहिंजी कवाली हाणे अची वञो फन सर, हाणे पंहिंजो हाउस थो हलाए पाण। हाणे हू वॾनि सां डायरेक्ट आहे। ॾिस, एतिरो त हू महिनती चइजे, क़ाबिले भरोसो चइजे, या लॉयल चइजे, या कमिटेड चइजे, या प्रोफेशनल चइजे, उन जे लाइ सखर खे ख़ाली कयो वियो, सखर जी चार्ज ॾिनी वई। तव्हांखे तसवुरु आहे त इहो कचे जे ऑपरेशन ते घणा अरब निकिता नितो? ख़बर न आहे, तव्हां ॿुधायो। मां छो ॿुधायां? तव्हां सिस्टम जो हिसो आहे। मां मुंहिंजो तूं धंधो बंदि कराईंदे जा, मां त इशारो थो ॾियां न भाउ। थुले लेखे ॿुधायो, सुठो दोस्त आहे, थुले लेखे ॿुधायो। हो ही इज़ डूइंग वेरी गुड जॉब। नासिर आफ्ताब सुठो माण्हू आहे, मां सम्झां थो, न पर पैसा घणा निकिता आहिनि? सर मूंखे ज़ाहिर 2-3 बिलियन, 5 बिलियन, 10 बिलियन, 20 बिलियन। तव्हांजो फिनांस में कोई हूंदो जेको पुलिस खे डील कंदो? पुलिस जी डेस्क कान, तव्हां 1-2 पनो घुराए वठो, नथो मिले सुभाणे मां मोकिलींदुमि। त मूंखे हिन गुनाह जो मुर्तकिब न कर, मुंहिंजा नंढा नंढा बचा आहिनि, मुंहिंजा वॾा ख़र्चा आहिनि। हाणे उहो जंग कचे में जहिड़ो त थियो कोन, सभई हथियार फिटा करे छॾिया हुननि, बसि पोइ पैसा त बचत, पैसा बचत न थिया न सर। न पोइ पाण तव्हां यार खे घणा बचंदो, ॾियणा बि ॾिना बि हूंदई न, किथे ईअं थोरी अकेलो बाल त दॿो न कयो हूंदई। सर ॾिस, मां शुरू में ॻाल्हि कई त या हो तमामु घणो वफ़ादार आहे, या हाईली प्रोफेशनल आहे, या कमिटेड आहे, या एतिरो तो स्पेस ठाहियो आहे जंहिंजे लाइ सखर डिवीज़न ख़ाली कराए हुनखे चार्ज ॾिनी वई। उन खां पोइ सॼो सेशन हलियो सरेंडर जो। हलो हाणे मां ॿुधायां, इन DIG मां ऑन द रिकॉर्ड थो चवां, ऐं इन SSP सखर, इहे 2 ग़ैर सिंधी थी, हिकिड़ो पठाण आहे, ॿियो मुग़ल आहे, लाहौर जो पंजाबी आहे। इन्हनि खे मथों हुकुम मिलियो त हे जेके कचे जी सूरत हाल आहे उहा तॾहिं थी जॾहिं पाक आर्मी जा 17 माण्हू अगवा थिया, हुनजा मोबाइल फुरे विया, पोइ सीरियस थियो मामिलो। इन्हनि ॿिन्ही खे चयो वियो त इहो मुमकिन आहे एलिमिनेट करणु? चए साईं का ॻाल्हि ई न आहे। चई छा तरीक़ो आहे? चए तरीक़ो असां था ॿुधायूं। अलाए कहिड़ो तरीक़ो ॿुधाई, जो सिंध जे वॾे पटकनि वारे का अहिड़ी फ़ोन वई आहे सभिनी ॾे त हेतिरे ॾींहंनि में को बि धाड़ियल असां कचे में न ॾिसूं, सेंट्रल जेल सखर में ॾिसूं, हर शइ थी वई। त माना इन मां इहो साबित थियो, जेके वॾेरा चवंदा आहिनि साईं फिलाणे तेगो ख़ान छा चवंदो आहे, या सुंदराणी छा चवंदो आहे, या महर छा चवंदा आहिनि, या जतोई छा, असांजो हिन लुचे सां कमु ई न आहे। पोइ इहो लुचो तव्हांजे बुचकर ते कीअं निकिरियो आहे कचे मां ॿाहिरि? त इन मां इहो साबित थियो मुंहिंजा भाउ त नेक्सिस आहे उहो हिन जो गठजोड़ आहे, ऐं साबित थियो। भला तव्हांजे जिरगनि ते पाबंदी आहे न सिंध में, पोइ जज छो चुप आहिनि? एॾे त ताक़तवर क्वार्टर्स हूंदा न। हाणे अलाह करे हाणे इहो ॿुधाइनि था त शायदि सिंध में जेका हीअ वेव हले थी, ज़रदारी खे हटाइनि था, हुनखे हीअं था कनि, एजुकेशन मिनिस्ट्री, हेल्थ मिनिस्ट्री उहे था घुरनि, केनाल खुली विया आहिनि, या त वाक़ियो सिंध खे हाणे बाइकादे तौर ते पाण कंट्रोल करणु वञनि पिया, या त वाक़ई PP जा ज़वाल वारा ॾींहं आहिनि,
या त वाक़ई हो संजीदा थियनि त सिंध बि तरक़ी करे, छो जो फॉरेन इन्वेस्टमेंट तव्हां ॾे अचणी आहे, परॾेही सीड़पकारी जेका बि उन जूं रिक्वायरमेंट्स आहिनि, त असांखे अमन खपे ऐं इहे ख़बरूं न हलनि। हाणे तव्हां ॾिसो त कीअं ज़बरदस्त तरीक़े सां थियो, जुडिशियल पॉलिसी अची वई, फ्लैक्सिबिलिटी अची वई। तव्हां सनावाला शहर खे ॾिठो, हेॾे हीनियस क्राइम में हुयो, ठका ॿार हाणे ताज़ियतूं करे थो घुमे थो पियो थो। तव्हां हे सनू शहर खे ॾिसंदो, तव्हां ॿियनि खे ॾिसंदो जेके ॿिया जतो आहिनि, माना एॾा वॾा हार्ड कोर क्रिमिनल यार, हाई प्रोफाइल, हाई वैल्यू टारगेट। माना तव्हां सेंटर जेल में बी क्लास मिलियल आहे, 4 मुशक़त थी मिलनि, किचन खुलियल आहे, ऐं बर्थ भरियल टोपियूं पाइनि था, गंजियूं पाइनि था, वेठा आहिनि SPD न अंदरि छाजो आहे सर, तय थियल आहे न, टाइम ॾिनल आहे। हीअं SPD ट्रायल था हलनि, अक्यूटल ख़बर ई न आहे। पोइ हाणे ॿुधा तव्हां इंस्पिरेशन कहिड़ी था ॾियो, त माना मां सुभाणे 100 गुनाह कया, 2-3 माण्हू मारिया, अरबे रुपया भंग वठां, मूंखे ख़बर आहे अॻिते पॉलिसी ईंदी मुंहिंजे लाइ माफ़ी जी। इहो त उन में बि घणा इहे माण्हुनि जा खून कयल आहिनि जेके जर्गन में बि ख़तमु थी वियो। उन जो हाणे अर्बन एरियाज़ ते फ़र्क़ु पवंदो। ॾिसो हाणे इहे ॿाहिरि निकिता, ॾिसो चवंदा आहिनि चोर चोरी को वञे, हेरा फेरी को न वञे। मुंहिंजो इहो ई सुवालु हो, जॾहिं इहो थियो न फ़ैसिलो, त मूं विलाग में बि इहो चयो त 200 खां वधीक माण्हू हुया, टोटल केतिरा अरब रुपया ॾंढ आहे, हीअ माण्हू भरींदा किथां? गैबी मदद थींदी, सीक्रेट फंड बि हूंदो आहे, न रुगो सीक्रेट फंड, पुलिस जो हिकिड़ो स्टैंडर्ड चार्टर में अकाउंट आहे को। अच्छा, मां तव्हांखे ॿुधायां, पहिरियों दफ़ो ॿुधायां थो, उन में अरबे रुपया ईंदा आहिनि। जावेद आलम ओढो साहिबु अॼु अरबे रुपया आया न, सुबुह अरब रुपयो कढे तव्हांखे ॾे घुराए करे, ज़ोएब वठि रख। तव्हां चवंदो साईं छा जो तूं रख, मां फाइल में लिखाईंदुमि। मां ॿुधायां थो ऑन दी रिकॉर्ड, जेको SOPs आहिनि उहो हूंदो आहे सीक्रेट फंड। असां मुख़बर कंदासीं या असां पंहिंजे पुलिस जे वेल विशर कंदासीं, असां पंहिंजे आम माण्हू कंदासीं, उनखे इस्तस्ना IG खे का बि उनजी अकाउंटेबिलिटी न बि कंदो, न ऑडिट थींदी, न को इंटीग्रेट कंदो। त इहो त मिलिया आहिनि तव्हांखे? एॾा न मिलिया आहिनि, थोरा मिलिया आहिनि, न अरब त न मिलिया हूंदा, पर माना कुझु भला मिलियंस में, ईअं हल्का फुल्का मिलियंस में मिड़े चवण जहिड़ा। हा, पोइ त सही आहे। घणा दफ़ा जेके सुठा दोस्त रहिया आहिनि मुंहिंजा, हाणे बि अॻु में मिलंदा रहिया आहिनि, हाणे बि मिलनि पिया। हाणे दुआ करे चयो आहे, न ओॾो साहिबु ॾींदो तव्हां सां दोस्ती अथसि? ॾींदो त पोइ तोखे बि ॾींदो। अॻु में कहिड़ा ॾिना? अच्छा, ॿी हिकिड़ी शइ मुश्ताक साहिबु, त जेको पाण सम्झूं था त तव्हां हिकिड़ो एम में बिल्कुलु मां तव्हां सां 100% एग्री बि आहियां त सिंध जे हवाले सां या सिंधियुनि जे हवाले सां कराची में बाक़ी हिकिड़ो लीडरशिप जो वैक्यूम मौजूदु आहे, जेको तव्हां सम्झो था त फिल कयो था, जेके बि इशूज़ थियनि था, पोइ छो न हिकिड़ी मुकमल मुनज़िम तरीक़े जी का हिकिड़ी तंज़ीम साज़ी करे तव्हां पोइ मुकमल तौर ते लीडर थी करे छो नथा? हीअ मिक्स प्लेट छो कयो था? सहाफ़ी बि वरी एंकर बि। इहा जेका सिंधी क़ौम में मेजॉरिटी आहे न, उहा सियासत में तमामु घणी मुनाफ़िक़ आहे, नेक्स्ट लेवल जी, एॾी मुनाफ़िक़ आहे तोखे तसुर बि न हूंदो। अच्छा, हे जेके मां सां माण्हू जुड़ियल थी न, कंहिंजो न कंहिंजो कीअं न कीअं किचन हले थो, कंहिंजी सिपाही जी बदिली आहे। अच्छा, पर तव्हां सां गॾु जेके माण्हू आहिनि उनजा मुफ़ाद आहिनि, मफ़ाद माना जज़्बो कंहिं वटि कोन्हे, हर कंहिंजी। कंहिंजी मां अगरि फ़ोन न खईं त ठका मूंखे रिंग कंदो त साईं असां तव्हांखे फलाणे रत ॾिनीसीं, पोइ हाणे असां फलाणे ॾे वञूं था। मां चयो बिल्कुलु वञूं। त जॾहिं तव्हां पार्टी ठाहियो था न, पोइ तव्हां ॾाढा ब्लैकमेल था थियो। माना हाणे मां जवाबु ॾिना आहियां, उनजे बावजूदि तव्हां मूंखे वेही कलाकूं पुछाणो था कयो, तूं हीअं छो थो करे, हीअं कंदो हूंदे, हीअं वठंदो हूंदे। बाबा इहा मुंहिंजी चॉइस आहे। मां जेकॾहिं हाणे मां हिते वेठो न, अलाए घणियूं फ़ोन अचनि थियूं, अलाए घणा मैसेज, मां दावा सां चवां थो 50 टेक्स्ट थिया हूंदा मूंखे व्हाट्सअप ते, त 40 माण्हुनि जा मसला हूंदा आहिनि। मसला ऐं उन में कुझु माण्हुनि जो मयारूं हूंदियूं। मिसाल हा इहो त पर हाणे फ़ोन पार्टी मां ॾिसो, मां उन्हनि माण्हुनि खे इस्तेमालु करे तव्हां माण्हुनि ते प्रेशर कयो वेठा आहियो, त उन्हनि जो हक़ आहे सिपाही जी बदिली, को हल्की फुल्की नौकिरी, उन्हनि जो हक़ आहे। सरकारी नौकिरियूं घणियूं मिलियूं आहिनि। भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जेके मां 1000 माण्हू खणी वञी कमु वठंदुमि, उहो मां अकेलो न थोड़ी सघां। मूंसां घणा माण्हू जुड़िया, घणा माण्हू अलॻि थी विया, त उन्हनि खे ॾिसो, असांखे ॾिसो, भला मां अॻिते वधां पोइ हिते थियो। सरकारी नौकिरियूं घणी मिलियूं आहिनि? सर न सर, कुझु बि न। ॾिसो ईअं हूंदो आहे, ईअं हूंदो आहे त को अप्लाई करे आयो आहे, कंहिंसां नाइजाइज़ थियल आहे, ऐं हू ॿुधाए थो साईं मूंखां हिन पैसा घुरिया, इहे सबूत आहिनि, पोइ मां डंडो ॾेई करे वेही करे ऑर्डर ॾींदो आहियां, ॾियोसि इहे पैसा मां कोन हज़म करे सघे थो, त ओपन
ईअं करे सघूं था, ईअं कंदा आहियूं। उन में जेको बि हो हिकिड़ो भला कंहिंजो मसलो हलियो ॿुधो पई यार कोई फनकारा सां नालो तव्हां चओ बाबा इहे पैसा मूं वटि पिया अची खणी वञे, खणी चवंदो हाणे फिटी आहे हुन वीचारे हथ खयां हाणे थी सघे त हुनजा पैसा ॾिनल प्यार कंदड़ माण्हू सिंधियुनि सां प्यार कंदो था पाण मूं ॾिठो आहे तव्हांजो प्यार ॿ टे दफ़ा तव्हां मूंखे प्यार हिन मोबाइल करे थो फोन सऊदी लॻे बि थो न, पर अहिड़ो तव्हां जेको सिंधी माण्हुनि सां प्यार कंदा आहियो हिकु ॿ दफ़ा तव्हां मूंखे वीडियो में ॾेखारियो तंहिं करे ॾाढो प्यार हुनखे ख़बर आहे त भई अहिड़ो प्यार मां दिलि सां चयो ऐं मां शर्त रखियो। ॾिसो माण्हू 35 लख रुपया ॾे थो, घणा हुया पैसा मूंखे यादि न आहे, ठीकु आहे, मूंखे त नालो ॾियां थो, मां हुनखे एतिरो चयमि वाइस करे, हुनजो वाइस आहे, मां फ़ोन कॉल आहे हुनजो, मां चयो बाबा को पंहिंजो पुटु मोकिल, को भाइटो मोकिल जेको अची ॾे ऐं लिखत में ॾे त बाबा इन मसइले खे उमिरि भर दफ़न कंदे। हाणे उन शर्तनि ते न लथो, उनखे शाबाश आहे, पोइ बि मुंहिंजे ख़िलाफ़ु न आहे ऐं मूंखे बि इहो अहसासु आहे त उन सां ज़्यादती थी हूंदी, मां हिन ते कहिड़ो भरोसो ॾियणु खपनि पैसा साईं। कॾहिं त ईंदो, ईद ते ईंदो, मरणे ते ईंदो, पढ़णे ते ईंदो, करे भला हलो तव्हांजे पॉडकास्ट वसीले मां वरी थो एक्सटेंड कयां पंहिंजी ऑफर। फैज़ मोहम्मद जेको आहे ममदाणी, असांजो जानी ॿुधे, अदा तूं 10 साल खां पोइ ईंदे, इहे पैसा जा अमानत पिया आहिनि मां वटि, पर शर्तूं उहे जेके मां तोखे ॿुधायूं उहे हुनखे ख़बर आहिनि, त उन जे करे हो कोन थो दिलि ॿधे न। 10 साल खां पोइ ईंदो, मां चवंदो भली न अची त हाणे सुभाणे सघे थो, हुनखे अचण खां त मुश्ताक सर कहिड़ी गारंटी ॾियूं बाबा तुंहिंजे साम्हूं गारंटी ॾिया लिखी करे, मूंखे ख़बर आहे पैसा ॾेई छॾींदे त बाद में केरु ॻोल्हींदो हुनखे, हो इन करे नथो डिॼे त बाबा डिॼे थो इन करे त भई कढ़ाए छॾींदो वरी 3 लख ॾेई अॻे ॾींहं ते 60 लख करे वठंदे। मूंखे अलाए कंहिं सरदार हिकिड़े ॿुधायो त छोकिरी बि इन जे रिश्ते ते गौर करणु शुरू कयो, इन आदत ते हली चुको, पोइ बि ठीकु आहे। ॿिए हिकिड़ी शइ त हाणे तव्हां ॾे चओ न, छा त मां विच में सिंध जा मामला ॻाल्हाए वियासीं काफ़ी, हाणे तव्हां खुलो घटि पिया अॼु पुलिस वुलिस सां लॻे थो यारी सफ़ा घणी थी वई यार, तॾहिं नाला नथा खणो कंहिंजा, पर मक़सदु हूअं तव्हां मूंखे ॿुधायो त पाण जे जेको सियासतदाननि जे अंदरि भला इहो त उते इहो साॻियो टेंडर सिस्टम थो हले, कमु नथा कराइनि पुलिस वारो, इन करे डिलीवर तव्हां चओ न त SP या DIG खे पोस्टिंग ॾींदा, चवंदा बाबा अमन उमान या उन सां वस्तुलो न आहे, पर फिलाणनि जाइ हाज़िरी भरे ऐं हाज़िरियूं ज़ाहिर आहे उहो किचन खां वेंदे हर शइ ताईं आहिनि। सियासतदाननि में बि ईअं आहे, छो त हर मिनिस्टर कोन थो थिए। सर पीपुल्स पार्टी जेका तंज़ीम उहिदा ॾींदी आहे न, उहे बि मुंहिंजे ख़्याल में पंहिंजा नवाज़ी बि कंहिं रेस्टोरेंट जे मालिक जे चवण ते ईंदी आहे, को शीशो कैफ़े हलाईंदड़ औरत जे चवण ते उहिदा मिलंदा आहिनि, को ज़बरदस्त जेका विलायती विस्की शराब आहे उनजी सप्लायर हिकिड़ी माई आहे, उनजा 6 माण्हू हिते उहिदे ते आहिनि कराची में। मां चैलेंज थो कयां अलल ऐलान त का हो तंज़ीम त हाणे ॾिठो तव्हां बिलावल विच में कावड़ कई अथव, जेके पुराणा उहिदनि ते वेठा आहिनि, इन्हनि ते नज़रसानी कयो, निसार खोड़े खे चयो, को हिकिड़ो हटियो आहे, ताक़तवर आहिनि वॾा, त हिते बि टेंडर आहिनि। तव्हां ॾिसो पिया न, ऐं 2-3 MP अहिड़ा बि आहिनि जेके नॉन फेसिस न आहिनि, मिसाल शेर मोहम्मद मुग़ेरी ठेकेदार आहे जेकबा जो, एजाज़ ख़ान जे कढ लॻल हुयो, यकी ठका थी वियो MP, त माना इहो मयार त छा अहिड़ो को जीआलो न आहे नज़रियाती जंहिंखे हिकु अधु खणी ईंदा आहिनि ऐं तनक़ीद खां बचनि, जीअं न सिंध पब्लिक सर्विस कमीशन में चवंदा ॿ त खणी ईंदा न, ईअं ई आजिज़ धामरा जहिड़ा असांजा मुजाहिद दोस्त, या हिकिड़ो क्रिश्चन हुयो, इन्हनि खे सेनेटर कयो, इहे कंदा आहिनि, त जीअं सुभाणे असांजे मथां उनजी कोटा बि आहे मंशूर मुताबिक़, पर मेजॉरिटी हिन वक़्तु जेको सेनेटरशिप जो रेट आहे 1 अरब 35 करोड़ आहे, जेका सीट तव्हां ख़रीद था कयो, तव्हां तसुरु करे सघो था। अच्छा, जेकॾहिं उहे इहे सिर्फ़ु पार्टी खे ॾिबनि या इहे सॼो वोट सर, हे सिर्फ़ु पार्टी टिकट, हो ख़र्च अलॻि आहे, बसि उहो अलॻि आहे, जेको उहे ॿिया आहिनि, उहे ॿिया हिननि जी पोइ लॉटरी खुले थी न, अहिड़ो को कंफ्लिक्ट पैदा थिए। मिसाल हाणे इतला आहिनि सिंध में त इंडिविजुअल्स ते कमु हले पियो, तव्हां GDA जॉइन कयो या पघार कमु हले थो, पर दिलि नथा ॾिसो, हिते सॼी पॉलिटिक्स हले थी MNMP जी, मतिलबु राशिद शाह राशिदारी पोइ ॻाल्हि सही आहे त असां सां माण्हू राब्तो न राशिद शाह जो बि हिकिड़ो मां चैलेंज थो कयां, शाह साहब मुजाहिद माण्हू आहे, शाह साहब खे मां वांगुरु लाथो विया त तूं बि ॻाल्हि फ़िलहाल हाली टार्चर त कर, अॻिते ॾिसूं था। त राशिद शाह साहब खां मां 3 दफ़ा चयो आहे, शाह साहब 3 दफ़ा तव्हां सां ॻाल्हि थी आहे इंटरव्यू जी, तव्हां नथा अचो, मां हुनखे विहारे पुछंदुमि
त आख़िरी मुंहिंजा भाईजान तूं कहिड़े सिंध जे कास जे मैदान ते लथल हुई आख़िरी ॿुधा मुंहिंजे ख़्याल में यादि करे ॿुधाईंदो। त इहो हिकिड़ो ऑन ऑफ बटण आहे जेको दॿाइनि था, उन में माण्हू एक्टिव था थियनि। ऐं जेका वावेला थींदी आहे न, मिसाल मां नंढड़ी मिसाल थो ॾियां पंहिंजे तजुर्बे मुताबिक़, तव्हां पंहिंजे इलाइक़े जे एसिड ख़िलाफ़ु वावेला शुरू कंदो न, वाक़ई ॾकणी वठी वेंदसि, यार अलाए हटाईंदो न, उहो मथे हूंदो ई न आहे कंसिडरेशन में हटाइण। पोइ त घुराए ज़रूरु ॾे यार तूं नाराज़ छो यार, वेह न ॻाल्हायूं था। हाणे जेको न हे जेको प्रेशर हुन बिल्डअप कया सिंध में, ॻाल्हाइनि था इदारा, नोटिस, हेॾो अपोज़िशन, ड्रामेबाज़ी, कुझु त आहे न स्पाइस आहे या को फिशी आहे, जंहिंखां पोइ उते वरी जेके सेकेंडरी इशू आहिनि जेके असांजे अॻियो न आहिनि, प्राइमरी न आहिनि, सेकेंडरी इशू में उहो वेही करे पुछनि हेॾे ॾे थो नथो ॾे। ॾिसो हाफ़िज़ नईम रहमान मेयरशिप जे लाइ तक़रीबन 4.5 अरब जी कंपेन हली हुनजी एडवर्टाइज़मेंट जेका, घणे जी आहिनि जमा इस्लामी वटि, सिर्फ़ु इन जे लाइ त टॉर्चर कयो वियो पीपुल्स पार्टी खे, ॾियो था कयूंसि अनाउंस। तव्हांजे 4.5 अरब त हीअं पीनट आहे हिकिड़ो असांजो यार आहे वकासी, उहो हिकिड़ो ठीको ॾे असांखे न 4.5 अरब बचंदा, मेयर खे छॾ मुर्दाबाद खे। न मिसाल थो ॾियां मां हिकिड़ी, असांजो दोस्त आहे, मां ईअं थो चवां अगरि उहो चाहे त 4.5 अरब निकिरे, त ईअं ई प्रेशर ग्रुप्स ठहंदा आहिनि। ऐं सिंध जी तारीख़ गवाए, ॾिसो तव्हां 17 साल इंजॉय कई आहे इन, कंहिं क्वार्टर खे ख़ुशि कयो हूंदो, कंहिंखे न ख़ुशि कयो हूंदो, मेजॉरिटी त तव्हां ख़ुशि रखंदा आया न। पर हाणे जॾहिं तव्हां अखि ॾेखारींदा, हाणे त इहो बि आहे त बाबा हे जेको मार्क आहे हक़ आहे, केॾी माना हुबुल वतनी जा हिकिड़ा मुज़ाहिरा कया विया ज़बरदस्त, ऐं स्पिरिट हुयो न, ख़ुशि करण लाइ न, उनखे ख़बर आहे नियत। उन दौरान बिलावल खे ॿुधायो वियो त बाबा हे 4 मिनिस्ट्रियूं तुंहिंजियूं न इहे कम जूं न आहिनि, करें थो असां लहूं मैदान ते। हाणे थोरो ॾंडो थोरी देरि जे लाइ जीअं मंशात आहे न, हाणे इहो अञा ताईं रीज़न ख़बर न पियो आहे। सडनली 4 खाता कहिड़ा? हिकिड़ो शायदि नासिर शाह साहबु आहे, इहो SBCA जे लाइ तमामु घणो बदनाम आहे, ठीकु आहे। ऐं हिकिड़ो लेबर डिपार्टमेंट आहे, ॿियो हेल्थ एजुकेशन, इहे 4। ऐं तव्हां ॾिसो भला मूंखे मन तव्हां ॿुधायो त मिसाल रेहान बलोच तव्हांजो सेक्रेटरी हेल्थ हुयो, हाई कोर्ट हणी बीठी, हटाइनि पिया। हाणे रेहान बलोच किथे आहे? तव्हां सम्झो था उहो पावरलेस थी वियो। भाईजान हाणे तूं हितां TV तो तोखे कढूं असां, इन्वेस्टर जेको बि हुजे, तुंहिंजो चहिरो नथो वणेसि, माना तूं उन इन्वेस्टर खे प्यारो आहे जंहिं तो इन्वेस्टमेंट कई आहे, तुंहिंजे करे त खोलियो अथई सॼो, तोसां गॾु थी दोस्ती में। शर्जील मेमन चयो न मूंखे ज़ोएब नथो वणे, छो जो सरकी खे विहारे इहो किरदारु असासीनेशन थो करे असांजी। चई ठीकु आहे सर, मां तोखे अदा इश्तिहार ॾियां थो, इन खे हटा, तोखे हटाए परे कमरे में विहारे छॾी, हला तूं अॻियो फिलहाणो। ब्यूरोक्रेसी ईअं आहे। हाई कोर्ट खे बि चकमो ॾींदा आहिनि, सुप्रीम कोर्ट खे बि ईअं अंधेरे में रखंदा आहिनि। एवरीवन नोज़ व्हाट द ब्लडी सिस्टम इज़ रनिंग बिहाइंड। हिन वक़्तु महांगी मिनिस्ट्री कहिड़ी पई हले मंथली वाइज़? यार तूं भला सफ़ा वाक़ई नओं आयो आहे, मासूम आहे, हिकु ज़ात जो ज़रदारी आहे, नवाब शाह जो मज़ो ईंदो आहे जॾहिं हक़ीक़त ॿियनि जे वाता मिनिस्ट्रियूं, ठीकु आहे। इहे रूट्स काथे थियूं वञनि? न मां रूट्स जी ॻाल्हि नथो कयां, माना रेट जी ॻाल्हि थो कयां। त सभु मूंखे ॿुधाईंदे न, मां ॿुधायां हाया घटि आहे वधीक आहे, माना तूं मासूम त नथी न ज़ोएब, आम माण्हू मासां वेही सवाल करे न। 40 मिनिस्ट्रियुनि में ज़रदारी वाला सफ़ा ईअं 40 मिनिस्ट्रियुनि में कंदा नाला चाहे, तूं ॿुधाए टॉप ते कहिड़ी आहे? मिनिस्टर जी टोर ॿुधंदी आहे, हल बड़ा बस समझ गया बस सागा चश्मे वाला ना हिकिड़ा त नहीं है न माना टोर त वरी तूं ईअं कर, अॼु खां मैं इनको सरदार शाह को आखे तूं सरदार शाह को फ़ोन मिला 7 ॾींहं ताईं फ़ोन अटेंड करे या जवाबु ॾे मैसेज दा त पिछे सम ते मिनिस्ट्री ख़तरे चे, अगरि नहीं ॾींदा पिया त उहो फ्लाई इन द स्काई वारी पोजीशन। शर्जील में मस एॾा यार भिरायसि एॾा, कॾहिं कॾहिं ग़लती फ़ोन बि अटेंड करवाईंदा आहे, मैसेज बि जवाबु ॾींदा आहे, ईद मुबारक बि कराईंदा आहे, हाल अहिवाल बि ओरींदा आहे। इहो न त बसि को वॾा एहसान में उते थींदा पिया, न कराईंदा आहे त महिरबानी, न करे बि ॿुधायो असां क्या कर सघंदा आहियूं। ईअं ई ज़ियाल अंजार साहिब आहे, तोसां जॾहिं बि उन जी वीडियो ॾेखो, सिराइकी थो ॻाल्हाए, जॾहिं बि वीडियो ॾिस उन सां असेंबली में MP के मिलंदा आहिनि, भईदा ॻाल्हाईंदा, उहो कमु उते। को अहिड़ो MPA MNA मिनिस्टर आहे जेको होम मिनिस्टर घर ते वेठो ड्राइंग रूम में वीडियो जारी करे पंहिंजी? त दिस इज़ द नेक्स्ट लेवल ऑफ पावर सर। त उन में अंदाज़ो हणो न,
आहे छा माना एक्चुअली दे आर रूलिंग एलीट, मज़ो वठनि था, ग़रीबनि जा ॿार आहिनि चढ़ी पिया आहिनि, इंजॉय ठीकु आहे, सही आहे। हाणे मिनिस्ट्री छॾ भाईजान, मिनिस्ट्री जेका आहे मिनिस्ट्री खे पंहिंजो शेयर ॾियणो आहे, टाइम ते पूरो ॾियणो आहे। हा पूरो ॾियणो आहे। एडवांस में हूंदो आहे या गुज़रण खां महीनो गुज़रण खां पोइ? सरनि जो हिकिड़ो या क्वार्टर जो हिसाब आहे? उनजो अलॻि क्वार्टर रिलीज थींदो आहे, शेड्यूल पेमेंट हूंदी आहे, शेड्यूल पेमेंट हूंदी आहे। उनजा जेके पेमेंट रिसीवर आहिनि उहे पंहिंजे टाइम ते पुॼी वेंदा आहिनि। बाक़ी तूं 2 ॾींहं लेट कई, उतां कहिड़े मिनिस्टर कहिड़नि मां तव्हां ॾे ईंदो आहे पैकेट? पुलिस खां मुंहिंजे मथां तो मुंहिंजो मन मां हेॾो चरियो आहियां, मां सफ़ा मासूम आहियां, मां कुपी पी वेठो आहियां, बादशाह माण्हू आहे छा, अचे थो हलूं था, दुनिया हले थी, असां भेरूं था, फुकरा आहियूं। यारी त आहे न तव्हां। हाणे मिसाल तौरु मुंहिंजी तव्हां खणो, मुंहिंजे मोबाइल में कंहिं बि मिनिस्टर खे तव्हांखे कॉल लॻल न हूंदी, कंहिं मिनिस्टर खे मैसेज न मिलियो, मां कंदो ई न आहियां कंहिंखे, पर तव्हांजी त यारियूं आहिनि, राति जो देरि ताईं बि ॻाल्हाइणु ॿोलाइणु, हेॾां होॾां ज़ाहिर कमकार। मां त छा यारी हूंदी? मिसाल यारी वारो ॻाल्हाईंदो आहे, ॿुधाईंदो आहे ईअं न, उहे न ॿुधायो, हुनजूं कचियूं न कयो, न कंहिंजूं कचियूं। सवाल जो मोड मटायां, मां सवाल जो रुख मटायां, यारी कहिड़नि मिनिस्टरनि सां? कंहिंसां न। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ी तलख़ हक़ीक़त क़बूल कर, मां 2002 खां सहाफ़त कयां थो कराची में, स्पेसिफिक मां क्राइम बीट कंदो आहियां, ठीकु आहे। ASP IG थी आहे, नवां रैंकर हुया ASI वीचारा SP ते हाणे रिटायर थींदा था वञनि। ॾिस त हिकिड़ो नेचुरल अट्रैक्शन हो आहे न, इंटरेक्टिव आहे, इंट्रेक्शन आहे तव्हांजो। तूं मूंसां गॾु भली मुंहिंजो तूं मुखालिफ़ रहियो, पर आहियूं त हिन सोसाइटी जा हिसा, ईअं ई मिनिस्टर बि हिन सोसाइटी जा हिसा आहिनि, असां बि हिन सोसाइटी में सभु सिंधी आहियूं। ऐं मां तोखे ॿुधायां त मुंहिंजो सिर्फ़ु इहो न आहे त मां को सिर्फ़ु सहाफ़ी आहियां, तव्हांजे बकौल त मां वटि स्ट्रीट पावर बि आहे, जिथे चाहे प्रूव कयो आहे, ठीकु आहे। ऐं मुंहिंजो फ़ोन वेंदो आहे, शायदि उहो सहाफ़ी सम्झी इग्नोर कंदा वञनि, वरी ॿीहर हुनजे ज़हन में ईंदो न यार मुश्ताक सर क्या, चलो कुझु बि आहे। मूंखे त सहाफ़ी जे तौर ते हू सम्झंदा त फ़ोन नथा खणनि, जॾहिं माफ़िया जे तौर ते फ़ौरन खणनि। माफ़िया न सर, वेल विशर ऑफ सिंधी नेशन। तव्हां भली माफ़िया वेल विशर हाणे सॼी दुनिया आहे कंहिंजी, हुनखे ख़बर आहे त हाणे हे जेको ॿियो दफ़ो कॉल थो करे, हाणे अटेंड न कईमांसि, सुबुह ताईं मुंहिंजा टायर उथारे अचे थो, हिकिड़ो लाइव में ईंदो बेड़ो राकेट लांचर खणी घुमो, जेको लाइव लांचर खां घटि आहे, पीकाइक न लाइव ते कूड़ ॻाल्हाईंदो, केरु कंदो कंहिंखे, हे भरियूं पयूं आहिनि, जेकर केरु ॻाल्हाईंदो, तव्हां त चाहियो था त माण्हू कोर्ट वञे। सर ॾिसो ॻाल्हि ॿुधो, हाणे ॾिसो हुननि जे ख़िलाफ़ थी वियूं न, तव्हांजे ख़िलाफ़ सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारा FIR था कनि, करे न, छो त हुनखे ख़बर आहे त हीउ वेंदो, वसीम खे गर्लफ्रेंड को सिफारिश करे मुंहिंजी त पारत करे, कल हुन 1 मिनट 26 सेकेंड जो वॉइस नोट वयल आहे असांजी सिफारिश जो सर, है न? हा, त माना कुझु न कुझु हूंदो आहे, पोइ त तव्हां बि ख़्यालु, मूंखे बि सिफारिश थियल आहे, 5-6 ॾींहं तव्हां बि ख़्यालु सर 17 ताईं इन में। अच्छा न, उहो हिकु तव्हांखे घणियूं मिलियूं आहिनि इन में सिंध पर? हा, छो त दोस्त त आहिनि न तव्हांजा मेंबर? न दोस्त न आहिनि, उहे जॾहिं सर्विंग हुया काथे तॾहिं दोस्त हुया, जॾहिं हिते आया त मुंहिंजा दोस्त न आहिनि उहे, न मां कॾहिं चयो आहे न दोस्त, हाणे इन वञण सां दोस्ती ख़तमु सर, मां सभिनी खे दॿियो आहे न दोस्त। तव्हां हिकिड़ो यू नेम द पर्सन, मां सर्जिकल ऑपरेशन कयां थो, वेठे खण नालो, हल तोखे इहो शक आहे त मां कंहिंखे भाई स्पेयर कंदो, इहो शक न, मां चयो न त तालुक आहे, मूंखे ॿुधायो मां तालुक हाणे ख़राब थो कयां तुंहिंजी व्यूअरशिप जे लाइ, हल न मुंहिंजी व्यूअरशिप लाइ न, मतिलबु त हुननि सां आहे त कुझु शयूं के हुननि चयो जे मुश्ताक सर खे हिकिड़ो माण्हू तुंहिंजो रखूं था, जान सहाफ़त असुल ॿुधाए छॾाए, कमु ईंदई। हे असां वटि माइक आहे न, अॼु तो वटि सिंध वाइस जो माइक आहे, उन तो वटि फिलाणे चैनल जो, उन खां पहिरियों फिलाणे इस्लामाबाद में फिलाणे जो, ठीकु आहे। तूं स्विचिंग कंदो आहियां चैनल, तुंहिंजो तालुक अॼु ताईं छो सभिनी सां सेम आहे, छो जो तूं हुन माइक खे मिसयूज़ न कयो। मुंहिंजो ॾिस फेसबुक अकाउंट हुजे, सोशल मीडिया अकाउंट्स, या मां वॾा चैनल इंजॉय कया आहिनि, जेके बि वॾा मेन स्ट्रीम जा, मां कॾहिं कंडीशनल तालुक न रखियो आहे, माना मां चैनल में आहियां त तुंहिंजी वाह वारी पैकेज हलायां 2.5 मिंट, या मां तूं मूंखे नथो वणे ठका ब्लैकमेलिंग वारो स्लॉट हलायां तव्हांजो, ईअं मां को थींदो ई न आहे। हा माना उन माण्हू खे जेको चए थो दोस्त, उनखे ख़बर आहे मुश्ताक नोज़ आल, हिनखे हर शइ ख़बर आहे, पर ही नेवर बोदर टू ब्लैकमेल। त जॾहिं तव्हां में हया जी अखि हूंदी, ग़ैरत हूंदी, चवंदो यार हिनखे सभु ख़बर आहे, जेकॾहिं बेहती गंगा में 2-3 फुड़ा एॾे असां शेयर कयासीं त छा थो वञे, ऐं असांजे खीसे में कहिड़ो थो वञे, ईअं ई धंधो हले थो, ॿुध ईअं ई धंधो हले थो मुंहिंजो, बसि ठीकु आहे। मूंखे घटि में घटि कोई एतिराज़ कोन्हे, मां इन करे चवंदो त माण्हू हर जॻह ते वेही लिखंदा आहिनि, उनखां सुठो हिकिड़े पॉडकास्ट में सभु जवाब मिली वञे न, घुम तुंहिंजो बि सिस्टम कर। अच्छा ॿुधो हिकिड़ी ॿी शइ तव्हांखे रिकॉर्ड ॿुधा, बाद में न चवंदा ऑफर ॾेई वई घुमा, क़बूल थी न, छा जी
ॿ टे ॾींहं हल मां सां घुम हेॾे हलण मां तव्हां जिथे चओ मां ठीकु तव्हां आहे। गॾु आहियां, पाण ॿाहिरि अॻु में न हलिया जो किथे हा, घुमे। ठीकु। अच्छा हिकिड़ो ॿियो आख़िरी सवाल, अॻु में ॾाढो तोखे ॾाढी ॾिनो न आहे दिलचस्प यादि अॻु में तोखे ॾिनो न आहे आहे। कुझु, मूं कॾहिं घुरियो बि न आहे, ठीकु, तोखां वरितो बि न ठीकु। हाणे मां पाण खे हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त स्टाइल मूंखे हमेशह यादि रहियो आहे। मुंहिंजे ख़्याल में हीअ ॻाल्हि 2006-07 जी त हूंदी पंहिंजे मतिलबु मां चयो न पाण खे 20 साल पंहिंजे तालुक कया। पाण हिकिड़े चैनल में वियासीं गॾु, उन खां पोइ वरी किथे गॾिया, हूं गॾिया आहियूं पर कंहिं चैनल में न गॾिया आहियूं। उन वक़्त में कोई इशू हुयो, हाईलाइट थींदा, उन वक़्त में बीपर ते पुलिस वारा सियासतदान ईंदा, हा विंडो ते ईंदा माना उहो दौर हुयो सिंधी TV चैनल्स जो। त हिकिड़ो ज़िले जो उन वक़्त में SSP हुयो जेको हिन वक़्तु वॾे उहिदे ते वेठो आहे, उहो उनखे तव्हांखे कंहिं ॿुधायो उन PCR मां या कंहिं, यार मुश्ताक हिन खे असां सां ॻाल्हाइणो आहे, कराची जो न हुयो, कराची खां ॿाहिरि हुयो, हीअ फ़ोन ई कोन थो खणे ऐं असांखे माना जेको आहे सो टाइम नथो ॾिए। त तूं पहिरियां पंहिंजे मोबाइल तां हुनखे फ़ोन कई। अच्छा PCR में ई। अच्छा मां वरी छाकाणि त वॾे वेठो हुउसि न डेस्क ते, तूं तां ॾिठो रहियो ॻाल्हाइण जो माशाल्लाह, फ़ोन कंदो आहीं त 3 किलोमीटर ताईं आवाज़ु वेंदो आहे। चए थो हैलो, हा इहो तूं फ़ोन छो नथो खणी, ऐं हीअ तोखे मुंहिंजी ऑफिस मां, हेड ऑफिस मां तोखे फ़ोन थी कोन, तूं भॻो थो ऐं हाणे जो हाणे फ़ोन खणे तव्हां बीपर कर। हाणे SSP सां पियो ॻाल्हाई त हाणे बि ईअं ई ॻाल्हाईंदो आहे। बिल्कुलु प्रोफेशनल साफ़ ई छा चाहींदो आहे, तुंहिंजे चैनल ते सुठियूं पर्सनलिटियूं हुजनि, बीपर हुजनि, ज़ाहिर आहे कोई अहिड़ो इशू क्रिएट थी थो वञे त उन में लाॻापियल ऑफिसर जो नरेटिव ॿुधण बि ज़रूरी हूंदो आहे। त उहो वाक़ई उन टाइम SSP ताक़तवर हुयो ऐं मुंहिंजो ज़ाती दोस्त हुयो जंहिं सिंध TV खे ऑनर न कयो पर ज़ाती तालुक़ खे कयो। त इहो ई हूंदो आहे, तव्हांखे माण्हू छो रखंदा आहिनि चैनल्स में घुराए, तव्हांजो फेस वैल्यू हूंदो आहे। हाणे मां जंहिं चैनल में उन ॾींहुं असां वेठासीं, हाइप सभु वेठा, उन सां मां वेठो हुउमि त कोई हिकिड़ो इशू थी वियो, उन में 1-2 मिनिस्टर खे खपे पियो बीपर टेलीटॉक, उहो PCR मां हणी बीठा, फ़ोन अटेंड न पियो करे। त मां ॾिठी परेशानी छा आहे, चए फिलाणो न त हाणे ई खणंदो, मां मैसेज कयो हुन बेकरिंग कई PCR नंबर ते, चए छा ॻाल्हाइणो ॿुधायो। त इहो हूंदो आहे तव्हांजो तालुक़ु। त मुंहिंजो अॼु बि रवैयो पुलिस सां साॻियो आहे, उनमें इहो न को मां वॾो गुंडो या बदमाश या ब्लैकमेलर आहे, ज़ाती तालुक़ु आहे पंहिंजो। ज़रूरी आहे त हो ऑफिस में वेठो हुजे त मुंहिंजो दोस्त आहे, असां ॿाहिरि बि वेंदा आहियूं, काथे को चांहि पीती, काथे को पराठो खाधो, काथे को बन कबाब खाधो, इहे कचरियूं ख़बरूं तॾहिं त मिलनि थियूं। भला ईअं असां फ़रिश्ता त न आहियूं निंड मां उथी अची वञूं। हे चवां थो न, पाण जॾहिं तव्हां ही हू स्पीक्स माना को वोकल आहे माण्हू, त इंफॉर्मेशन पाण तां न ईंदी आहे। माना ज़ोएब जो हिकिड़ो इम्प्रेशन हुयो न मार्केट में, त ज़ोएब यार खुली करे ॻाल्हाईंदो, स्पेयर न कंदो आहे। जेका ॾियूं हा मां तस्दीक कंदो आहियां त को खार में त नथो ॾे, को बुग्ज़ में त नथो ॾे, को असांखे यूज़ त नथो करे, डबल चेक करे मां ॾिसो हा यार फैक्चुअल इहा सिचुएशन आहे, पोइ ॻाल्हाइणु घुरिजे। इहो ई मूंखे एज हासिलु आहे त मां चवंदो आहियां त कोई PK एक्ट करे, कोई FIR करे, कोई डिफॉर्मेशन करे, त मां सबूतनि सां गॾु पेश थियां। पर इहो कड़ो सच त आहे न, मुआशिरे में जेको वहे वापरे थो, त सॼो सिलसिलो इहो आहे। मुश्ताक सर की वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। तव्हांजी महिरबानी ज़ोएब।